Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. अस्सलाम वालेकुम एंड वेरी वार्म वेलकम सुजाग सिंध खे सलाम सिंध। नाज़रीन, ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआत थी चुकी आहे ऐं अॼोके ॾींहुं हिकिड़ी ख़ासि वाइब इन करे पई अचे छो त कुझु नओं आहे। नओं छा आहे? अॼु जी तारीख़ नई आहे। इहा तारीख़ आहे जेका 4 सालनि में हिकु दफ़ो ईंदी आहे। 29 फेबरवरी 29 फेबरवरी जेका आहे उहा 4 सालनि में हिकु दफ़ो ईंदी आहे। इन करे इन साल खे लीप ईयर चयो वेंदो आहे। सो ॾाढो हिकिड़ो मां सम्झंदी आहियां त ॾिठो त कीअं असांजा कुदरत जा निज़ाम आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जा हिकिड़ो कैलेंडर आहे जेको ईयरली हले थो ऐं उनखे असां फॉलो था कयूं। दुनिया में इन शइ खे फॉलो कयो वेंदो आहे त ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरतीअ सां इन शइ खे जेको आहे सो असां ॾिसंदा आहियूं ऐं कंदा आहियूं। पर मूंखे वरी इहा ॾाढी क्यूरियोसिटी रहंदी आहे त उहे ॿार उहे माण्हू जेके 29 फेबरवरीअ ते पैदा थींदा हूंदा, उन्हनि जी बर्थडे 29 फेबरवरी ईंदी हूंदी त उन्हनि जी सालगिरह छा 4 सालनि में हिकु दफ़ो ईंदी आहे? पोइ मतिलबु ॿिया ॿारनि जो हर साल जनम ॾींहुं थींदो हूंदो, उहे छा कंदा हूंदा? सो जेके असांखे कॉलर्स इन कॉल कनि ऐं उहे ख़ासि तौर ते कॉलर्स कॉल कनि जिन जी वाकई में जनम ॾींहुं जेको आहे उहो 29 फेबरवरीअ ते आहे, त असांखे ॿुधायो त छा तव्हां वाकई में 4 सालनि खां पोइ पंहिंजी बर्थडे सेलिब्रेट कंदा आहियो या हर साल 28 ते ई वरी करे वेंदा आहियो 28 फेबरवरीअ ते? सो इन हवाले सां ॿुधाइजो। असांखे ॾाढो हिकिड़ो इंट्रस्टिंग क़िस्म जो सुवालु आहे ऐं जेको आहे मूंखे सम्झंदसि त मां इन ते असां ॻाल्हायूं था। ऐं वरी जेके ख़ूबसूरत ॾींहं जी वाइब हूंदियूं आहिनि जिन ते मां अॻु में बि पिए ॻाल्हायो त उहे वाइब्स जेके आहिनि उहे इंसान जे पंहिंजे अंदरि जी सोच सां क्रिएट थींदियूं आहिनि। अॼुकल्ह जो जेको माहौल आहे न, एॾो उन में कॉम्पिटिशन आहे त मुंहिंजी फलाणी दोस्त आहे, उन हिन उमिरि में ही अचीव करे वरितो आहे। मुंहिंजो जेको आहे दोस्त आहे, मुंहिंजो बॉस आहे जेको उन घटि उमिरि में ॾाढा सुठा प्रमोशन्स हासिलु करे वरिता आहिनि, त हाणे असांखे बि उन जे कॉम्पिटिशन में हलणो आहे। त कॉम्पिटिशन जो दौरु आहे ॾाढो। इन कॉम्पिटिशन में असां इहो विसारे था वठूं त इन असांजी पंहिंजी जेका नवाण आहे, पंहिंजी यूनिकनेस जेका आहे उहा छा आहे। ऐं अक्सर इहा ॻणती रहंदी आहे त असांजी त 30 साल उमिरि थी वई, फलाणे त 30 सालनि में हे कमु करे चुका, असां अञा ताईं कोन्ह कया आहिनि, त पोइ असांखे हाणे ज़िंदगीअ में हाणे असांजी छा बची आहे ज़िंदगी। सो इहे ॾाढियूं जेके मायूस कन ॻाल्हियूं आहिनि न, मायूस करण वारा जेके ख़्याल आहिनि, थॉट्स आहिनि, उहे ज़हन में ईंदा आहिनि असांखे। त इन में वरी पोइ असां इहो सोचींदा आहियूं त तव्हां इहो ॾिसो त ज़िंदगी कंहिंजी केतिरी आहे, कंहिंखे कहिड़ी ख़बर। तव्हां हर ॾींहुं छो नथा इहो सोचे गुज़ारियो त असां वटि बसि अॼोको ॾींहुं आहे, असांखे इहो भरपूर नमूने गुज़ारिणो आहे ऐं जीअणो आहे ऐं ख़ुशीअ सां जीअणो आहे। ऐं जीअं ई असां उन शइ खे पॉज़िटिव अप्रोच सां एक्सेप्ट कंदा आहियूं त असां में हिकिड़ी एनर्जी आहे उहा फील थींदी आहे। ऐं मूंखे यकीन आहे जॾहिं तव्हां उन शइ खे सम्झंदा त तव्हां बि उहा एनर्जी फील कंदा। ऐं ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी ॿी एनर्जी आहे जेका फील कंदा असांजो बादल राही साहब असांजे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, सुबुह बख़ैर। ॾाढी ख़ूबसूरत सुबुह जी असांजी सुरीली सुबुह जेका आहे थींदी आहे ऐं ॾींहं जी शुरूआति थींदी आहे ऐं उहा ई पॉज़िटिविटी जेका बादल राही साहब में असांखे नज़र ईंदी आहे। मां असांजी कोशिशि हूंदी आहे त उहा ट्रैवल करे, वाइब्स जेके आहिनि न ट्रैवल कंदियूं आहिनि। अगरि मां ॾाढी एनर्जेटिक आहियां ऐं मुंहिंजी पॉज़िटिव वाइब्स आहिनि त मां जंहिंसां मिलंदसि उहो माण्हू बि पॉज़िटिव फील कंदो, एनर्जेटिक फील कंदो। ऐं अगरि मां नेगेटिव हूंदसि ऐं मां ॾाढो दिलि रंजाइण वारियूं ॻाल्हियूं सोचींदसि, मुंहिंजे ज़हन में ॾाढा अहिड़ा ख़्याल हूंदा मायूस करण वारा, पोइ मां जंहिंसां बि मिलंदसि, जंहिंसां बि ॻाल्हाईंदसि न, उन माण्हूअ खे बि पोइ ईअं मज़ो न ईंदो। सो इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सोचो त तव्हां पंहिंजे ज़ात ते इन्वेस्ट करे सघो था। इन्वेस्टमेंट जॾहिं अची थी वञे त उन में घणियूं शयूं अची थियूं वञनि। तव्हांजी माली इन्वेस्टमेंट त आहे ई, फाइनेंशियली इन्वेस्टमेंट, तालीम आहे, ख़र्चो आहे, लटो कपिड़ो आहे ऐं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पैसे सां वाबस्ता आहिनि। पर कुझु वरी इन्वेस्टमेंट उहे आहिनि जेके अहसास जूं इन्वेस्टमेंट्स आहिनि, मोहबत, प्यार, दोस्ती, रिश्ता पंहिंजा। सो हे जेके रिश्ता आहिनि इहा त हिकिड़ी इन्वेस्टमेंट आहे न जेका असां सॼी उमिरि, सॼी हयाती पंहिंजनि माइटनि खे, मिटनि माइटनि खे डेडिकेट था कयूं ऐं अञा कंदा रहंदा आहियूं। छो त काफ़ी धोखा बि मिलंदा आहिनि, बेवफ़ायूं बि मिलंदियूं आहिनि, पर पोइ बि ॾिसो इंसानु जेको आहे मोहबत करणु न ई छॾींदो। इन ई मोहबत सां असांजा जेको ही प्रोग्राम आहे असां शुरू कंदा आहियूं ऐं इन ई मोहबत सां, इन ई एतिराम सां असांजा महिमान हूंदा आहिनि जेके असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि। सो अॼु बि ॾाढा ख़ूबसूरत महिमान हूंदा, उन्हनि सां कचहरी कंदासीं ऐं इहे ॾाढो बहितरीनु जेको आहे वाइब आहिनि जेको प्रोग्राम जो असां क्रिएट कंदा आहियूं।
इन सां गॾोगॾु नाज़रीन मां ॿुधाईंदी हलां तव्हांखे त पाकिस्तान में पोलियो जे ख़ात्मे लाइ हलंदड़ साल जी ॿी मुल्की पोलियो मुहिम 26 फरवरीअ ते शुरू थी चुकी आहे। 7 ॾींहंनि जी इहा मुहिम 3 मार्च ताईं जारी रहंदी। इन मुहिम में सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान समेत इस्लामाबाद जे कई ज़िलनि जे ॿार 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि खे पोलियो जा पुड़ा पियारण जी मुहिम आहे जेका शुरू थी चुकी आहे। पोलियो जो जेको मर्ज़ आहे उहो ॾाढो ख़तरनाक आहे ऐं असांखे पंहिंजे ॿारनि खे हिन उमिरि भर जी माज़ूरीअ खां बचाइणो आहे। सो जेके असांजा वालदेन आहिनि उहे पंहिंजे अहसास ज़िमेदारीअ जो मुज़ाहिरो कनि ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा पुड़ा ज़रूरु पियारनि ऐं उन्हनि खे माज़ूरीअ खां बचाइनि। छो त पोलियो असांखे पंहिंजे मुल्क खे पोलियो खां आज़ादु, पोलियो फ्री हिकिड़ो मुल्क ऐं मुमलिकत जेका आहे उहा बणाइणी आहे ऐं इन हवाले सां ई इहे सभु कोशिशूं ऐं काविशूं आहिनि। छो त अॼु फ़ैसिलो करिणो आहे अगरि ॿार खे सुभाणे हलणो आहे। असांजो हीउ जेको प्रोग्राम आहे इहो तावन कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान महीननि जी किस्तुनि में प्लॉट ॾियनि था ऐं ॾाढो बहितरीनु 35 लखनि वारो प्लॉट जेको आहे उहो सिर्फ़ु 26 लखनि में था ॾियनि। ऐं ॾाढी बहितरीनु हिननि जी ऑफर आहे ऐं ॾाढी सुठी ऐं बहितरीनु हर क़िस्म जी फ्रेंडली पॉकेट फ्रेंडली ऑफर अथनि। कॉन्टेक्ट डिटेल्स बि तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा। तव्हां उन्हनि जा कॉन्टेक्ट्स चाहियो त उन्हनि खे कॉन्टेक्ट करे था सघो ऐं उन बहितरीनु घर ऐं प्लॉट ठाहिण जो अगरि तव्हांखे ख़्वाबु आहे त उहो तव्हां साबिया करे था सघो। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स बहितरीनु काविशूं करे रहिया आहिनि ऐं भरोसेमंद एतमाद वारा डेवलपर्स आहिनि अगरि तव्हांखे घरु वठिणो आहे। छो त घरु वठणु ऐं प्लॉट वठणु इहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें माण्हू ॾाढो सोचींदो आहे त किथे असां सां को फ्रॉड न थी पवे। इन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे तावन कयो आहे ख़ूबसूरत ड्रेसिस जेके असांखे मिलियूं आहिनि। हीअ जेका मूंखे ड्रेस पातल आहे मारिया बी जी आहे। सो इहा ॾाढी बहितरीनु ड्रेस आहे। मारिया बी जो ड्रेस आहे। हीअ मां अॼु पातो आहे। असांखे हिननि तावन कयो आहे ऐं ॾाढो तव्हां ॾिसो था त हिन जी ड्रेस जी जेका हिकिड़ी पंहिंजी नवाण आहे, पंहिंजा कलर्स आहिनि, पंहिंजी स्टाइलिंग आहे, डिज़ाइनिंग आहे, सो ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हीअ जेके ड्रेसिस ऐं फैशन्स ऐं डिज़ाइनिंग आहिनि इहे असांखे कमु ईंदा आहिनि इन्हनि ॾींहंनि में। छो त हींअर असांखे रमज़ान अचण वारो आहे। रमज़ान खां पोइ ईद अची वेंदी त असांखे रमज़ान जे महीने में बि असांजी शॉपिंग हाणे खां ई शुरू थी वई आहे। त औरतुनि जूं जेके बि शॉपिंग्स आहिनि, जेके बि तयारियूं आहिनि ईद सां वाबस्ता, मेहंदी थी वई, डिज़ाइनिंग थी वई, कपिड़ो थी वियो, ज्वैलरी थी वई, सो इन हवाले सां बि असांजो ॾाढा सुठा सुठा अॻिते प्रोग्राम्स आहिनि। सो असांजे प्रोग्राम में तव्हां ॾिसंदा रहंदा त असां कहिड़े तरीक़े सां नयूं नयूं शयूं ऐं तव्हांखे नवां नवां प्रोग्राम्स था ॾियूं पिया एंटरटेन जे लाइ। सो हीअ प्रोग्राम जेको आहे बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम ई आहे। पर हींअर वक़्तु थियो आहे साहीअ जो। वठूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ असांखे वरी जॉइन कयो। महिमान बि असां सां गॾु हूंदा। सो ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं। ख़ूबसूरत महिमाननि जी शमूलियत थी चुकी आहे। उन्हनि सां कंदासीं कचहरी ऐं बहितरीनु मौसीक़ी बि रहंदी बादल राई साहिब जी असांजे प्रोग्राम में। ऐं ॾिसंदड़ जेके आहिनि जेके कॉलर्स आहिनि असांखे कॉल कंदा आहिनि उन्हनि जा अॼु कॉल कयो त असां तव्हांखां पुछंदासीं तव्हां ॿुधायो त भला 29 फरवरी ते जंहिंजी सालगिरह थींदी आहे, जंहिंजो जनम ॾींहुं थींदो आहे, अगरि तव्हांजे किथे आहे मिट माइटनि में फैमिलीअ में उहे माण्हू आहिनि त मूंखे ॿुधायो त छा पोइ भला 4 सालनि में हिकिड़ो दफ़ो बर्थडे मल्हाईंदा हूंदा। इन ते इन सां हिकिड़ो फ़ाइदो त उन्हनि खे थींदो हूंदो त उनजे हम उमिरि जेके ॿिया साथी आहिनि उहे जल्दी पोड़ा थी वेंदा हूंदा, उहो 4 सालनि खां पोइ पोड़ा थींदा हूंदा। सो इहे ॻाल्हियूं जेके आहिनि ॾाढियूं सुठियूं इंट्रस्टिंग ॻाल्हियूं आहिनि। क्यूरियोसिटी, आउट ऑफ क्यूरियोसिटी मुंहिंजे ज़हन में इहो आयो त मां अॼु इहो पुछां पंहिंजे नाज़रीन खां त भला कीअं पोइ थींदा हूंदा। ऐं जंहिंजी अॼु सालगिरह बि हुजे उन्हनि खे असां हैप्पी बर्थडे कंदासीं। छो त अॼोकी तारीख़ ॾाढी मुश्किल सां ईंदी आहे, इंतज़ारु कराए ईंदी आहे। सो ईअं ई असां वटि जेके महिमान आहिनि से बि ॾाढा बहितरीनु मोतबर शख़्सियतूं असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां सां मुतारिफ़ कराईंदासीं। बहितरीनु असां वटि एजुकेशनिस्ट आहिनि। एजुकेशनिस्ट मां इन करे चवंदसि त प्रोफेसर्स ऐं लेक्चरर त उहे आहिनि ई आहिनि, पर जंहिं फील्ड में उहे पंहिंजी कारकर्दगियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि उहा ॾाढी हिकिड़ी वॾी ऐं क़ाबिल एतिराम फील्ड आहे।
असां वटि उस्तादनि जो जहिड़ो थी सघे एतिराम करणु घुरिजे, पर अॼुकल्ह जे दौर में अलाए छो उस्तादनि जो एतिराम घटि थी वियो आहे। माण्हू इन शइ खे, इन रुतबे खे, इन मक़ाम खे ओतिरी उन्हनि वटि क़दुरु न आहे, ओतिरो अहसासु कोन्हे। सो असां वटि अॼु प्रोफेसर साहब मौजूदु आहिनि जेके एजुकेशनिस्ट आहिनि ऐं बहितरीन पंहिंजूं कारकर्दगियूं जेके अंसार अंजाम ॾेई रहिया आहिनि। जनाब अब्दुल जब्बार डहरी साहब मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। वेलकम कयूं था तव्हांखे, भलीकार कयूं था पंहिंजे शो में। वॾी महिरबानी, तव्हांजे कुर्ब जो तव्हां घुरायो, थैंक यू इज़त जे लाइक़ु सम्झो। थैंक यू। डारी साहब सां गॾोगॾु असां वटि जेके ॿिया महिमान मौजूदु आहिनि से बहितरीन आहिनि ऐं स्क्रीन फ्रेंडली आहिनि। स्क्रीन फ्रेंडली इन करे चवंदसि त स्क्रीन ते मौजूदु रहंदा आहिनि, ॾिसंदड़ उन्हनि खे ज़ाहिर आहे उन्हनि सां वाक़िफ़ु हूंदा ऐं सिंधी मीडिया में ॾाढो सुठो कमु कयो अथनि। एक्टर बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु उर्दू मीडिया में बि काफ़ी कमु था कनि, ड्रामा में एक्टिंग था कनि ऐं मूवीज़ में बि कमु कयो अथनि। ऐं जेतिरी थोरी घणी मूंखे ख़बर आहे, ॼाण आहे त अदब सां बि उन्हनि जो इंट्रस्ट आहे, शेर व शाइरीअ में बि पंहिंजी दिलचस्पी अथनि। सो ॾाढियूं बहितरीन ऐं कचहरियूं कंदासीं उन्हनि खां, उन्हनि जे लाइफ जे हवाले सां वधीक ॼाणण जी कोशिशि कंदासीं। अली सैयद असां सां गॾु मौजूदु आहे। अली अस्सलाम वालेकुम, वेलकम कयूं था तव्हांखे प्रोग्राम में। सलाम सिंध में भलीकार तव्हांखे। तमामु शुरूआति जेका कंदासीं साईं तव्हां सां कंदासीं अॼु जे गुफ़्तगू जी शुरूआति, त तव्हां जेको पंहिंजो एजुकेशन एज़ एन बीइंग एन एजुकेशनिस्ट तव्हां जॾहिं पढ़ायो था ऐं तव्हां ॾिसो था त अॼुकल्ह जे दौर जो जेको मां अॻु में बि नाज़रीन सां ज़िक्र कयो त थोरो माण्हुनि में अलाए छो हाणे एतिराम इज़त उस्ताद जी उहा न रही आहे जेका अॻे हूंदी हुई। इहा छो घटिजी वई आहे, हिन जी वजह छा आहे? छा तालीम ऐं तरबियत जी कोताही आहे? अॼुकल्ह जे नौजवाननि खे छा उहा तरबियत कोन थी मिले जेका उन्हनि खे सेखारे त उस्तादनि जो एतिराम कयो वञे? पहिरीं ॻाल्हि इहा त उस्ताद जी इज़त ख़तमु कोन थी आहे, घटि ज़रूरु थी आहे। घटि थी आहे। तव्हां जेके चलो घटि छो थी आहे, तव्हां जेकॾहिं हाणे मुआशरे में ॾिसो, अॻे जीअं सियासतदान हूंदा हुआ, हुक्मरान हूंदा हुआ, आलिम हूंदा हुआ, उन्हनि जी तमामु घणी इज़त हूंदी हुई। मुआशरे में हिकिड़ो ज़वाल आयो आहे, असां वटि माण्हू ॿिए माण्हू खे इज़त ॾियण लाइ हाणे तयारु कोन्हे। मुंहिंजी नज़र में छो तयारु न तयारु छो कोन्हे? अॻे छा हूंदो जो माण्हुनि जी हिकिड़ी मख़सूस सोच हूंदी हुई, अदा हे पढ़ियल लिखियल आहे ऐं हे इज़त जे क़ाबिल आहे, ही ताक़त रखे थो, इज़त जे क़ाबिल आहे। पर हाणे माण्हू चए थो त हुन वटि ताक़त आहे, हुन वटि इल्मु आहे, कुझु बि आहे, पर मां हुन खां कंहिं बि क़ीमत ते घटि कोन आहियां। माना अॻे जेको माण्हू वटि एक्सेप्टेंस क़बूलियत हूंदी हुई न, इल्म जी बुनियाद ते, अकुल जी बुनियाद ते, ॾोकड़ जी बुनियाद ते, ताक़त जे बुनियाद ते, उहा असां वटि क़बूलियत घटि थी वई आहे, जंहिंजे करे बाक़ी जेतिरे ताईं उस्ताद जी इज़त आहे, मां बिल्कुलु इन ॻाल्हि खे चवां थो त उस्ताद जी अॼु बि इज़त आहे ऐं उस्ताद जी तमामु घणी इज़त आहे। पर जेकॾहिं जिन उस्तादनि खे इज़त नथी मिले, उनजो जेको ख़ासि सबबु हूंदो उहो उन्हनि जो पंहिंजो किरदारु हूंदो, ऐं जेके उस्ताद जी इज़त नथा कनि उनजो हिकिड़ो ख़ासि सबबु हूंदो त उहे हूंदा जेके आम तौर ते मुआशरे में माण्हुनि खे क़दुर जी निगाह सां न ॾिसंदा हूंदा। बाक़ी उस्ताद जी अॻे तमामु घणी इज़त हूंदी हुई, उहा उनजे करे हूंदी। अॻे मुआशरनि में ॿियनि शोबे जे माण्हुनि जी बि तमामु घणी इज़त हूंदी हुई, उनजे करे असां वटि जॾहिं ॿियनि शोबनि में हिकिड़ो आम तौर ते ज़वाल अची वियो आहे इज़त जो, उहो उस्ताद जे शोबे ते बि मुतासिर थियो आहे। पर उनजे बावजूदि बि मां इन ॻाल्हि खे चवां थो ऐं मञां थो, ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां मुंहिंजी ताईद कंदव, हिन वक़्तु जेके बि सिंध में पाकिस्तान में पेशा आहिनि, उन्हनि सभिनी खां वरी बि मोतबर इज़त वारो जेको आहे उस्ताद आहे। उस्ताद जिथे वेंदो आहे, हुनजो शागिर्द जॾहिं वेठो हूंदो आहे त हुनखे उथी मिलंदो आहे ऐं हुनखे पंहिंजी जॻह ते बि विहारींदो आहे। त तव्हां बिल्कुलु ईअं न चओ त उस्ताद जी इज़त को रही कान्हे, घटि आहे, मतिलबु ठीकु आहे ऐं काफ़ी हद ताईं ऐं सुठे हद ताईं आहे। हा आहे बिल्कुलु, पर मां उहो ई सम्झंदी आहियां त जेको जीअं तव्हां चयो त स्टूडेंट्स उथी पंहिंजे पाण जॻह ॾींदा हुया उस्तादनि खे, इहो कल्चर मां अॼुकल्ह ॾाढो घटि थी ॾिसां। असांखे अॼुकल्ह ॾिसण में ॾाढो घटि थो अचे। अॻु में वाक़ई में इहो हूंदो हो, थी थो सघे मे बी आई एम रॉन्ग, ऐं तव्हां जेको आहे सो उस्ताद आहियो त तव्हांखे तव्हांजा शागिर्द जेके ड्यू रिस्पेक्ट ॾींदा हूंदा, पर उहो जेको ओवरऑल ॾिसबो आहे न त यूनिवर्सिटीज़ में ॾाढो अॼुकल्ह असां वटि एॾो कैजुअल माहौल थी वियो आहे जो उस्तादनि सां बि दोस्तीअ वांगुरु इनफॉर्मल थी करे माण्हू ॻाल्हाए थो, त इहो एतिराम न रहियो आहे जो मतिलबु जेका ड्यू रिस्पेक्ट आहे इन शोबे जी। असल में तव्हां ग़लति न आहियो जी जी, पर तव्हां जेका ॻाल्हि कई न, इहे
जदीद रुझानात आहिनि। बिल्कुलु असां जॾहिं पंहिंजे वालदेन खे ॾिसंदा हुआसीं त असांखे ॻाल्हाइण जी हिमत कोन थींदी हुई, पर हाणे जेको असांजो औलाद आहे उहो असां सां तमामु आज़ादी सां ॻाल्हाए थो अॼुकल्ह जो औलाद आज़ादी सां ॻाल्हाए थो, बहस करे थो, ऐं disagree करे थो। कंहिं हद ताईं हुकुम हलाए थो। बिल्कुलु। पर जेका तव्हां ॻाल्हि कई न उस्ताद जे हवाले सां ॾिसो न, उहे उस्ताद जिन सां शागिर्द फ्रेंडली रहनि था, दोस्ताना रहनि था, त उहो जदीद रुझानात जो तक़ाज़ो आहे। ऐं जीअं मां आहियां न, यकीन कयो मां अञा ताईं बि निस्बतन सख़्तु मिज़ाज सम्झो वेंदो आहियां। हाणे वेझण जी ॻाल्हि आहे, 3-4 ॾींहं अॻु में जी ॻाल्हि आहे त हिकिड़े शागिर्द मूंखे चयो साईं तव्हां खां सभई शागिर्द डिॼनि था ऐं ॿियनि खां कोन था डिॼनि। हाणे डिॼण जो सबबु इहो आहे त मां हमेशह उसूलनि जी, कानून जी, ज़ाब्तनि जी ॻाल्हि कंदो आहे। ऐं अॼु जे दौर में जेको बि उसूल जी, कानून जी, ज़ाब्ते जी ॻाल्हि कंदो त उहो सख़्तगीर में शुमारु थींदो। बिल्कुलु, तव्हां ॾाढा सख़्तु मिज़ाज आहियो ऐं मुंहिंजे ख़्याल में स्टूडेंट्स खे ॾाढो सुठो इहो मौक़ो मिलियो आहे जेके साईं जा शागिर्द आहिनि, से अॼु लाइव कॉल करे ॿुधाइनि त केतिरा सख़्तु आहिनि, असांखे ख़बर पए त केतिरी सख़्ती कंदा आहिनि। बहरहाल अली, तव्हां जेके आहियो ऐं तव्हां ॾिसो था पिया जंहिं टॉपिक ते ॻाल्हायूं था पिया, ज़ाहिर आहे माशरे जो हिसो आहे। तव्हां बि ॾिसो था, तव्हां बि पढ़िया आहियो ऐं अॼुकल्ह जे नौजवान टईअ में ॾिसो था ऐं तव्हां त अॼुकल्ह कमु था कयो, त बीइंग अ यंगस्टर अॼुकल्ह जे दौर में जेके इहा नवाण आई आहे, मॉडर्निज़म जो असरु केतिरो थो पए माण्हूअ जे पंहिंजे मिज़ाज ते। तव्हां मीडिया में कमु कयो, उर्दू मीडिया में, सिंधी मीडिया में, तव्हां ॾिसो था अलॻि अलॻि जेके तव्हांजा हम असर आहिनि, जेके तव्हां सां गॾु कमु था कनि, को वर्कर्स आहिनि, छा उन्हनि में मिज़ाज, इख़्लाक़, एथिक्स इन्हनि जी कमी आहे? ऐं अगरि आहे अॼुकल्ह त छो थी पई आहे? पहिरीं ॻाल्हि त जीअं सर चयो उहो सही बि आहे, पर जेको जदीद दौरु आहे, जिदत जो जेको दौरु आहे, ट्रेंड जो इशू आहे, जनरेशन गैप जो इशू आहे। असांजे दौर में, असांजे पर्सनल पंहिंजे दौर में बि टीचर जी जेकी रिस्पेक्ट हूंदी, जेको ख़ौफ़ हूंदो, जेको इज़त अदब हूंदो, उहो ॿियो हूंदो। माना असांखे यादि आहे, असां ईअं बि न चई सघंदासीं त सर मां अगरि असांखे का पनिशमेंट मिली या कुझु अहिड़ो थियो त असां इहो सर माफ़ु करे छॾियो आहे ग़लती थी, असांजो आवाज़ु न निकिरंदो। टीचर ईंदो, असां अगरि टीचर साम्हूं खां पियो अचे ऐं असां ॿियो काॾे पिया वञूं त ॿियो काॾे हली वेंदासीं। हीउ जेको दौरु आहे, फ़र्क़ु आयो आहे, उहो टीचर्स जे लाइ बि हूंदो, उहो हर तबिके में, हर फील्ड जे उस्ताद शागिर्द जे रिश्ते में आयो आहे। मक़सदु उस्ताद शागिर्द त अञा बि परे जी ॻाल्हि आहे, अॼुकल्ह दोस्त, ॿाहिरि, रिलेटिव सभिनि जो माना न सिनेरियो चेंज थी वियो आहे। इंटरनेट तमामु घणो हुन ते कमु कयो आहे, टिकटॉक अची वियो आहे, सोशल मीडिया जा जेतिरा प्लेटफॉर्म्स आहिनि उहे सभु अची विया आहिनि, त हाणे चेंज थी वियो उहो थोरो जेको मयार न थोरो त घटिजो आहे। अच्छा, तव्हां त एक्टिंग कंदा आहियो, काफ़ी कैरेक्टर्स कया आहिनि, कॾहिं तव्हांखे ईअं उस्ताद जो कैरेक्टर तव्हां प्ले कयो आहे ऐं तव्हांखे फील उस्ताद जो कैरेक्टर न अञा ताईं न कयो आहे? अञा ताईं नसीब में न आयो आहे। ठीकु ठीकु। अच्छा, तव्हांजो मां नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां, अली सैयद जो ड्रामो हले पियो सिंध टीवीअ ते, मक़्तल ड्रामो, ॾाढो बहितरीनु स्टोरी आहे, चेंज ड्रामो आहे ऐं ज़बरदस्त। ऐं हुन में जेको अली सैयद जो कैरेक्टर आहे, सरमद जे कैरेक्टर आहे, सो सरमद इश्क करे थो, सरमद जेको आहे सो राइटर आहे, नॉवल लिखे थो, उहो बि अहिड़ा कम करे थो जेको आम माण्हू डिॼंदो आहे करण जे लाइ। वॾा उन्हनि जा जेके गोल्स आहिनि, रिस्क टेकिंग जेका पावर आहे उहा सरमद में आहे। छा रियल लाइफ में बि अली सैयद में इहे ॻाल्हियूं आहिनि या चेंज आयो टोटली सरमद खां? वॾा वॾा कमु करे थो, इश्क करे थो, इहे सभु शयूं रियल लाइफ में किथे न किथे एग्ज़िस्ट कंदियूं आहिनि, पर ड्रामो हूंदो आहे, ड्रामे में इंसानु कैरेक्टर खे पोर्ट्रे कंदो आहे, हुनखे जीअंदो आहे, कोशिशि कई आहे। बाक़ी कुझु शयूं सिमिलर हूंदियूं बि मे बी। अच्छा, माना इश्क कयो अथव? इश्क कयो, इश्क जे बारे में कुझु नथो चई सघां, पर इहो ज़रूरु आहे त मोहबत लाज़मी आहे। मोहबत लाज़मी आहे, इश्क लाज़मी आहे, बिल्कुलु। छो त जॾहिं कैरेक्टराइज़्ड माण्हू कंदो आहे न, त कैरेक्टर बि त उन चइबो आहे त उन शइ जो हिकु त कैरेक्टर में माण्हू सॼो डीपली इंटू थी वेंदो आहे, जो उनखे पंहिंजे पाण ते तारी बि कॾहिं कॾहिं करे वठंदो आहे। पर अगरि उहे एक्सपीरियंसिस इंसान जे असल ज़िंदगीअ में उन न कया आहिनि त उहो पोइ कीअं उन शइ खे जस्टिफाई कंदो? तव्हांजो हिन बारे में भला छा ख़्यालु आहे? असल में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अली सैयद साहब जेको आहे न, उहो शायदि नथो ॿुधाइणु नथो चाहे, न चांहि न पीती अथई न साईं, थोरी चांहि दांहि पीअंदो पोइ असांखे जेतिरे ताईं इश्क जी ॻाल्हि आहे त मां इन ॻाल्हि ते स्ट्रांगली बिलीव थो कयां त इंसान तमामु घटि हूंदा जेके जवानी में इन मरहले मां न गुज़रिया हूंदा। मां बिल्कुलु स्ट्रांगली बिलीव थो कयां त हर इंसानु
जॾहिं जवानी जी हदुनि में क़दम रखंदो आहे त उन खे माण्हू वणणु शुरू थींदा आहिनि। पोइ उन मां के माण्हुनि खे तमामु घणा वणणु शुरू थींदा आहिनि। जेके माण्हुनि खे तमामु घणा वणंदा आहिनि त उहे ऑटोमेटिकली उहो इश्क में हलियो वेंदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां लफ़्ज़ इश्क ते ईंदव त यकीनी तौर ते असां माना वठूं था त हिकिड़ी छोकिरी जो इश्क, पर जॾहिं तव्हां उनखे अञा वसी ब्राडर सेंस में वठी वञो न त इश्क हक़ीक़त खां अलावा तव्हांखे शख़्सियत सां इश्क थींदो आहे। ॾिसो न, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एतिरा साल गुज़िरनि जे बावजूदि बि अञा ताईं माण्हुनि जी दिलुनि में आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जीअं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां मोहम्मद ख़ान जोणे जे मरहूम खे आइडलाइज़ कंदो आहियां। ऐं असद जोणे जो हिन महिल फ़र्ज़ंद आहे हुनजो, मां हमेशह इन फ़िक्र में हूंदो आहे त उहो भला इलेक्शन लड़ियो न लड़ियो, खटी न खटी। त हाणे उहो असांजो जवानी जो दौरु हो जंहिंमें मोहम्मद ख़ान जो वज़ीर आज़म थियो, उन कमु कया, असां उन खां इम्प्रेस थियासीं। ईअं ई असांजे प्रोफेशन जी ॻाल्हि था कयूं त मूंखे बिल्कुलु इन उमिरि में ई शौक़ु जाॻियो त मां उस्तादु थियां। इश्क थींदो आहे, मां ॿिन्हिनि तरफ़नि जी ॻाल्हि थो कयां। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई आहे हिकिड़ी त इश्क जी ॻाल्हि कई, इश्क कजे थो, पर मुंहिंजे ख़्याल में जेका तव्हां ॻाल्हि कई उहा मोर और लेस इंस्पिरेशन में थी वञे ॻाल्हि। उहो इश्क जेको मुतासिर करे, इंस्पायर करे, मोटिवेट करे। सो ॾाढी इहा बहितरीनु ऐं सुठी ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां कंहिं बि शख़्सियत मां इंस्पायर थी वेंदा आहियो, मोटिवेट थींदा आहियो, त उन जूं पॉज़िटिव ऐं नेगेटिव ॻाल्हियूं बि जेको आहे उनखे एडॉप्ट कंदा आहियो। नेगेटिव ॻाल्हियूं पर मुंहिंजे ख़्याल में इन कैफ़ियत में घटि नज़र ईंदियूं आहिनि। पोइ घणो करे माण्हू उन शइ में इन कैफ़ियत में जॾहिं हूंदो आहे त उनखां वधीक उनजी उहा जेको आहे मां इहा ॻाल्हि ॿुधायां, जंहिंसां इश्क हूंदो आहे न, जी जी, उन में नेगेटिव हूंदो ई हूंदो ई न आहे। सही ॻाल्हि आहे, तव्हां एग्री कयो था सही सां? सर एॾा सीनियर माण्हू चवनि था त बिल्कुलु एग्री कंदा, बिल्कुलु एग्री हूंदो पाण न। अच्छा, सही आहे। मतिलबु मौसीक़ीअ सां भला दिलचस्पी आहे? मौसीक़ी बिल्कुलु। असांजे प्रोग्राम में अब्दुल राही साहब जी ख़ूबसूरत मौसीक़ी रहंदी आहे ऐं हींअर वक़्तु थियो आहे त उन्हनि खां हिकिड़ो सॉन्ग ॿुधिजे, कलाम ॿुधूं था। राही साहब, कंहिंजो कलाम था ॿुधायो? हबीब खे ॾींदे लज मरा, हुजन सिर घणा त वारे वारे वठिया। मां फिरी तो सामिली सॻियो, मां फिरी तो सामिली न सॻियो, पर जुदा तो खां रही न सॻियो, पर जुदा तो खां रही न सॻियो, मां फिरी तो सामिली न सॻियो, पर जुदा तो रही न सॻियो, मां फिरी तो सामिली न सॻियो। जिस्म मिलंदो भी त छा थींदो पिरी, रूह तुंहिंजे में लही न सघियो, रूह तुंहिंजे में लही न सघियो, पर जुदा तो रही न सघियो, मां फिरी तो सामिली न सघियो।
खे चुमंदे पियो मां सोचां चंड खे चुमंदे पियो मां सोचां मां कॾहिं तो खे चुमी न सघियो मां कॾहिं तो खे चुमी न सघियो पर जुदा तो रही न सघियो मां पीरी तो सां मिली न सघियो हुस्न तुंहिंजे जे पहाड़नि तां पिरी हुस्न तुंहिंजे जे पहाड़नि तां पिरी आबशारनि जा लही न सघियो आबशारनि जा वही न सघियो आबशारनि जा वही न सघियो पर जुदा तो रही न सघियो मां पीरी तो सां मिली न सघियो शायरी तो इहो चवंदी रही शायरी तो इहो चवंदी रही जो कॾहिं तो खे चई न सघियो जो कॾहिं तो खे चई न सघियो पर जुदा तो रही न सघियो मां पीरी तो सां मिली न सघियो मां पीरी तो सां मिली न सघियो कमाल बेहतरीन शायरी बेहतरीन मौसीकी ज़बरदस्त अली सैयद लॻे थो बसि हीअं काॾे हलियो वियो साईं ईअं फील थिए पियो न तव्हां बि ॾिसो पिया लॻे इहो पियो साईं किथे मिलण जी कोशिशि में हुयो साईं मिली न सघियो साईं मिलण जी कोशिशि में कामयाब पियो बादल साहब एॾो कमाल जो ॻायो जो बेशक को शक कोन्हे अॼु शायरी ॾाढी सुठी शायरी बि ज़बरदस्त ऐं साईं ॻायो बि बादल साहब आहे न वाक़ई अॼु जीअं बादल वसी वेंदो आहे न वसी विया आहिनि ऐं जेको आहे बहितरीन जेको असां वटि समय आहे सो तारी थी चुको आहे पर वक़्तु थियो नंढड़ी ब्रेक जो सो नाज़रीन साई वठूं था साई खां पोइ वरी वापसि अचूं था ऐं बहितरीन कचहरी कंदासीं असांजे अॼु जे महिमाननि सां ॾिसंदा रहो सलाम सिंध 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 वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन महिमाननि सां ख़ूबसूरत कचहरी जारी आहे ऐं बहितरीन कलाम बादल राई साहब ॿुधायो जंहिंजो हिकिड़ो तमामु बहितरीन ऐं सुठो असरु जेको तारी थी वियो हुयो सो अली तव्हां ॿुधायो म्यूज़िक में मौसीक़ीअ में तव्हांजी दिलचस्पी आहे मूंखे ख़बर आहे पर इहा कीअं आहे ऐं मौसीक़ी जेका आहे तव्हांजी ज़िंदगी में भला छा थी माने रखे शायदि थोरो अजीब हूंदो पर एतिरो चई थो सघां त मौसीक़ी एतिरी मीन थी करे जो शायदि मौसीक़ी न हुजां त मां इन कंडीशन में न हुजां मौसीक़ी सां वॾो हिकिड़ो गहरो रिलेशन ऐं अदब सां बेसिकली शाइरी सां ऐं इंतिखाब सां मसलो आहे कंहिंखे वधीक ॿुधंदा आहियो मौसीक़ीअ
उस्ताद मंजूर सखीरानी साहब। उस्ताद मंजूर सखीरानी साहब, मां नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां अली सैयद जाते वेंदा आहिनि बस उस्ताद मंजूर सखीरानी जा सॉन्ग्स हुजनि उहे पियो ॿुधंदो आहे, घणो तमामु बहितरीन डाई हार्ट फैन आहिनि उन्हनि जा ऐं ज़बरदस्त। अच्छा पाण बि त तव्हां लिखंदा आहियो न, शाइरी कंदा आहियो? हा बस लिखी वठंदो पोइ कुझु यादि अथव भला असांखे कुझु ॿुधायो? असां वटि बि उस्ताद आहिनि जेके ॾाढो सुठा कंपोज़र बि आहिनि, थी थो सघे तव्हांजी शाइरी कंपोज़ करे वठनि। जी साईं, हा न, सही थी चवां? हाँ ये को सडन मां गज़ल कुछ अथव, याद अथव कुछ? इजाज़त था मोबाइल मां ॾिसी अच्छा हाँ बिल्कुल बिल्कुल मोबाइल में ॾिसो। पियो हूंदो आई थिंक। जी जी बहितरीन शाइर आहिनि ऐं ज़बरदस्त शाइरी आहे। सिंधीअ में लिखंदा आहियो कि न उर्दू में लिखंदा आहियो? जज़्बनि जी ज़बान तो हूंदी न पहिरीं ॻाल्हि। हाँ इहो त आहे, वाह वाह। जीअं मौसीक़ीअ जी का ज़बान न आहे, जज़्बनि जी बि ज़बान न आहे। मां तव्हांखे मां हिकिड़े प्रोग्राम में चयो त जीअं मोहबत आहे न, जी मोहबत बज़ात ख़ुदि ज़बान आहे, मोहबत जी ज़बान न हूंदी ज़बान आहे। एहसास आयो लफ़्ज़नि में, ज़बान में, इन्हनि में त बयान ई न आहे। बयान ई न आहे। हुते उहो ई आहे त उहा ॿोली आहे जेका नज़रुनि सां हिक ॿिए खे माण्हू नज़रुनि ॻाल्हि सां ॿोल कंदो आहे। तव्हांजी बॉडी लैंग्वेज हा, आहे, बिल्कुलु। एहसासात आहिनि, हता की अमल आहे। जी जी सभी बेसिकली सिंधी चैनल में पाण बि इन शदीद खिलाफ़ पर इत्तफ़ाक़ सां उर्दू गज़ल न न बिल्कुलु का ॻाल्हि न आहे, सभु ॿोलियूं पंहिंजूं आहिनि। उर्दू पंहिंजी ॿोली आहे, मुल्क जी ॿोली आहे। हिकिड़ी गज़ल हुई करे लिखी त तेरा आशिक ये तुझसे इश्क करते बूढ़ा हो, वाह वाह। तेरा तेरा आशिक आशिक ये तुझसे इश्क करते बूढ़ा हो, तेरा शायर ये तुझे शेर सुनाते में मरे। वाह 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 वाह। बताए तुझको कि तू है तो है जीना दरकार, बताए तुझको कि तू है तो है जीना दरकार, कितना मरता है तुझ पे तुझको बताते में मरे। वाह 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 वाह। वाह। तेरे सीने पे रखे सर ये सर फिरा और फिर, आहा तेरे सीने पे रखे सर ये सर फिरा और फिर लिपट के जीता रहे सर को उठाते में मरे। आहा लास्ट आया था सर जहाँ के रंग ले, जहाँ के रंग ले और कैनवस पे दे मारे, वाह जहाँ के रंग ले और कैनवस पे दे मारे, तेरी तस्वीर बिछाए और बनाते में मरे। वाह 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 बहितरीन। अञा थो साईं चवे त मां इश्क कोन कयो अञा आहे। न न इहो त हाणे थी नथो सघे त इश्क न कयो अथई पर मतिलबु हा पंहिंजी ज़बान सां साईं कोन थो चवे। वाह साईं वाह, ज़बरदस्त बहितरीन, ॾाढी बहितरीन तव्हांजी शाइरी ऐं ॾाढो ख़ूबसूरत गज़ल तव्हां लिखियो। अच्छा जॾहिं माण्हू शाइर थिए थो, गज़ल बि लिखे थो, इन्हनि शयुनि खे थोरो डीपली थो सम्झे न इन्हनि ॻाल्हियुनि खे, त उहे माण्हू वधीक हसास हूंदा आहिनि, इमोशन्स बि घणा उन्हनि में हूंदा आहिनि ऐं कैरेक्टर्स बि तव्हां जेके कंदा आहियो उहे बि ईअं कॾहिं कॉमेडी कॾहिं ॾाढा त नॉर्मली जेके तव्हांजा कैरेक्टर मां ॾिठा आहिनि, मक्तल ड्रामे में तव्हांजो जेको कैरेक्टर आहे उहो ॾाढो हसास आहे ऐं मतिलबु उन इश्क बि करे थो, उनखे घर जो अहसासु आहे, भेण जो अहसासु आहे ऐं मतिलबु हिकिड़ो मक़सदु आहे जेको खणी करे हले थो। मक्तल ड्रामे जो जेसि ताईं हुआ उहो त लाइक कैरेक्टर छो जे करे राइटर आहे, जी हा नॉवल राइटर आहे त उहो जेन्युअनली बेसिकली आहे ई हसास त वेझो माले, पर उअं ई बि को बि आर्टिस्ट कंहिं बि क़िस्म जो आर्टिस्ट जेको आर्ट सां रिलेट करे थो उहो हसास हूंदो। बिल्कुलु आर्टिस्ट मक़सदु हसासियत, शफ़ाफ़ियत, माना प्योर सोल जेको बि हूंदो उहो कंहिं बि कम जे हवाले सां, ख़ासि तौर ते आर्टिस्ट, अदरवाइज़ त प्योर सोल कंहिं बि शइ में हलंदो आहे। कम सां सचाई आहे त हसासियत बि आहे, न आहे त पोइ त लापरवाही आहे। बिल्कुलु। ऐं हसास माण्हू वरी जेके न उन्हनि खे मां ॿुधो आहे कावड़ बि ॾाढी जल्दी ईंदी आहे, तव्हांखे ईंदी आहे कावड़? कावड़ ॾाढी ईंदी आहे, ईंदी आहे। वाह वाह कावड़ बि ॾाढी ईंदी अथव, ज़बरदस्त। हा ॾाढी त न त जो ईंदी आहे, हर कंहिंखे ईंदी आहे, कंहिंखे घटि ईंदी आहे, कंहिंखे वधीक। त तव्हांखे घणी ईंदी आहे की न थोरी ईंदी आहे? घणी त न ईंदी आहे, अची वेंदी थोरी ईंदी आहे पर अची वेंदी आहे। हाणे ॿुधाइनि कोन था, मूंखे लॻे थो जॾहिं उहो माण्हू मथां कोई कॉलर को असांखे कॉल करे वठे ऐं इहो हिननि जे कावड़ जो को किसो असांखे ॿुधाए त उहा ॿी ॻाल्हि आहे। अच्छा पोइ जॾहिं तव्हां कैरेक्टर्स कंदा आहियो त तव्हांजा जेके सभ खां वधीक तव्हां सिंध टीवीअ ते बि ॾाढा बेशुमार बहितरीन ऐं यादगार जेके ड्रामा आहिनि से कया आहिनि। मामा आरिफ़ तमामु बहितरीन असांजो कैमरा जो हुयो, माण्हू टेक्नीक हुयो हिनजो, सिंध टीवीअ सां वाबस्ता। मां हिते तव्हांखे लेट मी करे कयूं, मामा आरिफ़ बलोच सिर्फ़ु कैमरामैन न हुया, जी जी पहिरीं ॻाल्हि तो DOP हुया, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, माना प्रॉपर। ऐं मां ऑनेस्टली थो ॿुधायांव, हिकु त मुंहिंजा उस्ताद आहिनि, अलाह हुनखे जन्नत नसीब करे, मामा आरिफ़ बलोच खां बहितरीन डायरेक्टर मां पंहिंजी लाइफ में न ॾिठो। सही माना अगरि तव्हां ॾिसंदव आई थिंक 2017-18 में हुननि खे त 4 अवॉर्ड्स बि मिलिया हुया। हुननि जेको प्ले आहे, हुन प्ले जो नालो आहे रीड आयल। अच्छा करे तव्हां ॾिसजो,
सर तव्हां बि ॾिसो रीडायल रीडायल सिंधी मीडिया जी हिस्ट्री में अहिड़ो प्ले न हूंदो पर असां वटि मसइलो मामा जेको कॉन्टेंट कंदो हुयो उहो ॾाढो एजुकेटेड उहो ॾाढो स्टाइलाइज़ कॉन्टेंट हूंदो असांजी पब्लिक खे ॿाराड़ी पब्लिक खे असां जेके व्यूअर्स हो उन्हनि खे सम्झ में न आयो न त जेतिरो मामा जो कमु माना ग्रेट मामा सही मां वाहिद माण्हू ॾिठो एतिरो महिनती ऐं एतिरी एज में 60+ बि असां सभिनि खां वधीक कमु कंदो मां शागिर्द आहियां मामा त मूंखे चवंदा मनूस उन्हनि जो हिकिड़ो तकिया ॻाल्हाईंदो वए मनूस तुम इधर आओ जी मामा उहो लाइट पकड़ो माना इन हिसाब जो पर हुननि खां सुठो कमु मां पंहिंजी लाइफ में सिंधी मीडिया में कोन ॾिठो ऑब्वियसली डायरेक्शन बि तव्हां कंदा आहियो तव्हांजी डायरेक्शन छा कंदो आहियां उन्हनि खां जेको सिखियो हुनजो एतिरो हिसो हुयो कंदा आहियूं कमु ईंदो आहे कमु पोइ को भला अथव को प्लानिंग्स अथव त को ड्रामो को सुठो डायरेक्ट करिणो आहे मामा आरिफ जे उनजी नक्श कदम ते हलणो आहे अहिड़ो कमु वरी ॾेखारिणो आहे मीडिया में न बिल्कुलु कंदासीं अगरि ॾींदा त पहिरीं ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि इहा त अलाह शुक्र आहे एज़ एन एक्टर हिन महिल काफ़ी प्रोजेक्ट्स पिया हलनि जियो हम ARY बोल जी ग्रीन जी माशाल्लाह उहो ई एतिरो कमु आहे टाइम उन हिसाब सां न आहे ग्रीन टीवी ते बि तव्हांजो हिकिड़ो जी हाँ, ड्रामो Green जेको ऑन एयर बि थी चुको आहे फना recently। फना हाणे रिसेंट हुन पर सीन इहो आहे त करिणो आहे पर टू बी ऑनेस्ट त मक़सदु जेकी असांजी सिंधी मीडिया में प्रोडक्शन लेवल्स आहिनि जेके उन ते कमु न पिया कनि ड्रामे जा बजट्स आहिनि कॉन्टेंट आहे माना थोड़ी बहितरी जी अञा बहितरी अचे मां न कया ॿियो केरु करे कोई यंगस्टर करे पर मां चाहींदुमि त कॉन्टेंट थोरो स्टाइलाइज़ थिए थोरो नओं थिए जिद्दत सां कमु कजे चेंज थियणु घुरिजे इन ई ॻाल्हि ते कॉलर असां सां गॾु शामिल आहिनि कॉलर खे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सलाम सिंध में तव्हां सभिनी खे सलाम ख़ासि करे तव्हांजी महिरबानी ज़बरदस्त आहे ऐं उन ते साईं बादल राई ऐं तव्हांजे महिमाननि खे सलाम वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो आऊं बाज़ारा खां रजब बुघियो पियो अर्ज़ु कयां रजब बुघियो जी बुगियो साहब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा प्रोग्राम ॾिसो पिया बहितरीन महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि खां को सवाल कंदा असल में आऊं बेसिकली शाइर आहियां तंहिंजे करे वाह वाह बादल राई मुंहिंजूं शयूं ॻायूं आहिनि उनखे बि सलाम ऐं आऊं पंहिंजो हिकिड़ो गज़ल पेश कयां थो। इरशाद 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 हा मुंहिंजे गज़ल जा कुझु बंद आहिनि त रंग रेशम हवा रोज़ हारियो वञे वाह रंग रेशम हवा रोज़ हारियो वञे महक मूं वटि पिड़ीअ जी विसारियो वञे हा वाह रंग रेशम हवा रोज़ हारियो वञे महक मूं वटि पिड़ीअ जी विसारियो वञे गुल यादुनि जो ॾीओ करे कीअं सुम्हां हा गुल यादुनि जो ॾीओ करे कीअं सुम्हां मां विसारिया अची को थो ॿारियो वञे वाह वाह शहर वाह भरिसां चवनि था लंघणो कॾहिं शहर भरिसां चवनि था लंघणो कॾहिं खेसि चइजो घड़ी पल गुज़ारियो वञे वाह वाह ज़बरदस्त थो सफ़र ते सफ़ीनो उसे खेसि चयो थो सफ़र ते सफ़ीनो उसे खेसि चयो ही त ख्वाबनि जो लश्कर कतारियो वञे हा मां त पंहिंजे ई घर में घणो ख़ुशि मगर मां त पंहिंजे ई घर में घणो ख़ुशि मगर हार सरती पिड़ीअ घर उॾारियो वञे रंग रेशम हवा रोज़ हारियो वञे वाह वाह महक मूं वटि पिड़ीअ जी विसारियो वञे वाह 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 महिरबानी थैंक यू फॉर कॉलिंग बहितरीन तव्हांजो राइट अप हुयो बहितरीन गज़ल शाइरी हुई तव्हांजी असांजी सिंध केॾी मां सम्झंदी आहियां त साईं ज़रख़ेज़ आहे जो शाइर अदब लेखक असां वटि केॾा आहिनि टैलेंट केॾो आहे अली पाण असां वटि मौजूदु आहे अली हिकु बहितरीन डायरेक्टर आहे एक्टर बि आहे राइटिंग बि ॿुधाइनि था त लिखनि बि था पिया त इहे जेको नौजवान टही आहे असांजी उहा बैक वक़्तु घणो कुझु करे रही आहे मल्टी टास्कर आहे मल्टी टैलेंटेड आहे पोइ भला तव्हांजो त डेली बेसिस ते इन नौजवाननि सां राब्तो थींदो हूंदो क्लासिस वठंदा आहियो पढ़ाईअ जे हवाले सां उहे स्टूडेंट्स आहिनि तव्हांजा उन्हनि में कीअं था ॾिसो पिया त उन्हनि में कुझु करे ॾेखारण वारो जोश आहे जेका चेंजिस जेके अलीअ पे ज़िक्र कयो त चेंज जी ज़रूरत आहे पर मां शायदि कॉलर्स खे थैंक यू चवणु चाहींदसि साईं थैंक यू महिरबानी तव्हां कॉल कई ऐं प्रोग्राम ॾिसंदा रहो ऐं बैक टू आवर क्वेश्चन ॿ ॻाल्हियूं मां हिते चवंदुसि हिकिड़ी त पहिरां जेका साईं ॻाल्हि कई असां नंढे लाइ घणे ड्रामा ॾिसूं बि था ऐं जॾहिं खां वठी वरी सिंधी प्राइवेट चैनल शुरू थिया आहिनि त ड्रामनि जो हिकिड़ो ई रुख़ आहे
छा असां वटि जेको ड्रामनि में रुख ॾेखारे थो वञे सिंध जी आईनो इहो ई आहे, यकीनी तौर ते इहो नाहे। नाहे बिल्कुलु उन जे करे ज़रूरत आहे त सिंधी में जेके हाणे ड्रामा ठहनि उहो सिंधी जो चाहे PTV हुजे या सिंधी प्राइवेट चैनल हुजनि, उन्हनि में टिनि जेके आहिनि न रुख उन्हनि खे उभारणु खपे। हिकिड़ो त तमामु ज़रूरी आहे त असां प्यार मुहबत ते मबनी ड्रामा ॾेखारियूं त असांजो सिंधी सबाजड़ो माण्हू केॾो प्यार करण वारो आहे, हिकिड़ो इहो रुख आहे। ॿियो असांजो सिंधी माण्हू हमेशह जिदोजहद करे को आला मक़ाम हासिलु कंदो आहे। असां सिंधी माण्हुनि में को शक कोन्हे, तमामु घणो टैलेंट आहे ऐं जज़्बो बि आहे, कमु करण जो जज़्बो बि आहे। त अहिड़ा जेके किरदार आहिनि उन्हनि खे बुनियादु रखी ड्रामा ठाहिजनि त जीअं जेके नौजवान आहिनि ऐं त उन्हनि में वधीक जज़्बो पैदा थिए त हू महिनत कनि। ऐं उन खां सवाइ ॿियो असां वटि जेके तव्हां पहिरां ॻाल्हि कई न त उस्ताद जी इज़त घटि पई थी थिए, त जेके मुआशिरे में तब्दीलियूं अचनि पई थियूं या मुआशिरती अक़दार घटि पई था थियनि त इन्हनि ते ड्रामा ठहणु खपनि त जीअं असांजा मुआशिरती अक़दार जेके आहिनि न उहे मुस्तहकम थी ऐं सघनि। जेके अली ज़िक्र कयो त ड्रामा त सुठा ठहनि था, जीअं मामा आरिफ जी हिननि ॻाल्हि कई ज़िक्र कयो, पर ॾिसण में उन्हनि खे ओतिरी पज़ीराई नथी मिले। पोइ छो माशरे में उन शइ खे घटि एक्सेप्ट कयो थो वञे, जेको जनरली हिकिड़ो सुठो कॉन्टेंट आहे त उहो छो माना माण्हू नथा ॾिसनि? हिन जी वजह छा आहे? इन जी वजह तव्हांखे ॿुधायो न, तव्हां जॾहिं तव्हां फिल्मुनि ते बचो न, ख़ासि तौर ते जॾहिं हिंदुस्तान में फिल्मूं ठहंदियूं आहिनि, हिकिड़ियूं आर्ट फिल्मूं ठहंदियूं आहिनि, हिकिड़ियूं आम जेके ठहनि थियूं आर्ट कमर्शियल फिल्मुनि खे वधीक पज़ीराई मिले थी, आर्ट फिल्मुनि खे उन जे मुक़ाबले में पज़ीराई घटि मिले थी, जेतोणीकि उन में फ़न आला लेवल जो हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं चवंदो त कमर्शियल खे वधीक पज़ीराई आहे त हेठि न ठहनि या घटि ठहनि, पर ठहणु ज़रूरी आहे, ठहणु ज़रूरी आहे। तव्हां तब्दीली जेका अथव न, तब्दीली तव्हां पाण खे ॾिसो, तव्हां पाण कीअं हिन स्टेज ते पहुता हो, स्लोली ग्रेजुअली आहिस्ता आहिस्ता ईअं ई तब्दीली ईंदी आहे। तब्दीली ग्रेजुअली ईंदी आहे। बहितरीन ॻाल्हि कई साईं जन, वधीक हिननि ते डिस्कस कंदासीं, तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े सॉन्ग जो। बादल राई साहब, हींअर कहिड़ो था असांखे कलाम ॿुधायो? ज़िंदगी ॾींहड़ा चार हलिया वेंदासीं, अच त करियो प्यार हलिया वेंदासीं, मरण खां पोइ जे कंदे यादि प्यारा जियरे कीन विसार हलिया वेंदासीं। जवानी जे मुतलिक़ डॉक्टर आकाश चवे थो, ही जवानी बेरुआ छाणे वठो, ही जवानी बेरुआ छाणे वठो, ज़िंदगी मुख़्तसिर माणे वठो, ज़िंदगी मुख़्तसिर माणे वठो, ही जवानी बेरुआ छाणे वठो। जे अकेलो भी कॾहिं जीअणो पवे, जे अकेलो भी कॾहिं जीअणो पवे, जे अकेलो भी कॾहिं जीअणो पवे, यादि यार जी किथां आणे वठो, यादि
जवानी मेरो छाणे वठो गुल थियण खां पोइ छणी वेंदी उहा गुल थियण खां पोइ छणी वेंदी उहा गुल थियण खां पोइ छणी वेंदी उहा हूअ कली आहे पटे हाणे वठो हूअ कली आहे पटे हाणे वठो ही जवानी बेरो छाणे वठो ज़िंदगी मुख़्तसिर माणे वठो ही जवानी छाणे वठो महफ़िल मां मोकिलाए वियो मज़ो महफ़िल मां मोकिलाए वियो मज़ो महफ़िल मां मोकिलाए वियो मज़ो अॼु किथां आकाश खे आणे वठो अॼु किथां आकाश खे आणे वठो ही जवानी बेरो छाणे वठो ज़िंदगी मुख़्तसिर माणे वठो ज़िंदगी मुख़्तसिर माणे वठो ही जवानी बेरो छाणे वठो ही जवानी बेरो छाणे वठो वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त बेहतरीन बेहतरीन मां हिन ते हिकिड़ी ॻाल्हि चवण जी जी बिल्कुलु बिल्कुलु चओ असल में तव्हां शाइर जी तशबीह ॾिसो वाह वाह जवानी ॿेर छाणे वठो वाह वाह हाणे तव्हां जॾहिं ॿेर न छणींदा न त ॿेर पाण बि छड़ी पवंदा आहिनि वाह 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 हाणे जवानी में जेका साईं खणी इज़हार खुलियल न कयो अञा ताईं क्लियर नथो करे जवानी में इश्क ॿेर वांगुर ई हूंदो वाह, वाह, आहे वाह। जेकॾहिं तव्हां न बि कंदव तॾहिं बि तव्हांखे थी वेंदो वाह 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 ज़बरदस्त बहितरीन ऐं ॾाढी इन ख़ूबसूरत ॻाल्हि ते वक़्तु थियो आहे ब्रेक जो सो साई वठूं था नाज़रीन साई वठो साई खां पोइ वरी वापसि थींदा हाज़िर थींदासीं ऐं कचहरी कंदासीं महिमाननि सां ख़ूबसूरत ॾिसंदा रहो सलाम सिंध Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन कचहरी कयूं था पिया ज़बरदस्त मौसीक़ी आहे असां ॿुधीसीं बादल राई साहिब जी अच्छा जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं कंहिं बि महिमाननि सां कचहरी कंदा आहियूं कंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं त ईअं कुझु माण्हू कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके असां प्लान करे ॻाल्हाईंदा आहियूं कुझु शयूं अनप्लैंड थी वेंदियूं आहिनि अहिड़ा ज़िक्र अहिड़ा वाक़िया अहिड़ा किसा जेके यादि अची वेंदा आहिनि जेके यादगिरियूं आहिनि से यादि करे वेठंदा आहियूं उन्हनि यादगिरियुनि सां वाबस्ता माण्हू हूंदा आहिनि जेके यादि जीअं असां मामा आरिफ़ खे यादि पिए कयोसीं अहिड़ा माण्हू कुझु अहिड़ियूं शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जंहिंजूं तव्हांजी ज़िंदगीअ में वॾो रोल हूंदो आहे वॾो किरदारु हूंदो आहे पोइ तव्हांखे ग्रूम करण में तव्हांखे उत्साह ॾियारण में तव्हांखे काफ़ी शऊर आणण में पैदा करण में हेल्प कंदा आहिनि सो तव्हां जॾहिं असांखे कॉल कयो त मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त असांजा जेके नाज़रीन आहिनि तव्हां ॿुधायो त तव्हांजी पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ी कहिड़ी शख़्सियत आहे जेका
उत्साह थी पैदा करे, तव्हांजे लाइ रोल मॉडल आहे। जीअं साईं जन ज़िक्र कयो त हिननि जा आइडलाइज़ कंदा आहिनि पंहिंजे हुनखे साईं साहिब खे, त उन्हनि जी जेका सॼी लाइफ आहे कीअं माण्हू हुन मां सिखे थो ऐं ग्रो करे थो ऐं कुझु न कुझु का न का ॻाल्हि जेका आहे उहा इंस्पायर हुननि जी करे थी थिए। अली ते ईंदासीं। अली, तव्हां ॿुधायो त जॾहिं शुरूआति खां शुरू कयूं थोरो, त केतिरे अरसे खां तव्हां केतिरी उमिरि में हुयव त तव्हां एक्टिंग ऐं मीडिया जी फील्ड में आयो ऐं छा सोचे आयो त मां छा कंदुसि? अगरि बिगिनिंग जी तव्हां ॻाल्हि कयो त मूंखां अॼु खां को 17-18 साल पहिरियां एंट्री हुई मुंहिंजी। ॾाढी मुश्किल न हुयूं। स्ट्रगल स्टार्ट कई। स्ट्रगल त ज़िंदगी इंसान जी थींदी रहंदी, हले पई मतलब बि। हाणे थोरो कमु सुठो घणो पियो मिले, इज़त अला ॾिए पियो, शोहरत ॾिए पियो। पर मुंहिंजी बिगिनिंग सम्झो मोस्टली सिन टीवी खां ई रही। ठीकु। मां हिते असिस्टेंट लाइटमैन आयुसि। अच्छा। लाइटूं खयूं। अच्छा। असिस्टेंट कैमरामैन आयुसि, असिस्टेंट डायरेक्टर हुयसि। हिते लैक ऑफ प्रोडक्शन हुया त पोइ माना मां वाहिद माण्हू हुउमि। मुंहिंजो हिकिड़ो मामा आरिफ बलोच उस्ताद आहिनि, सर ख़ैर मोहम्मद खेड़ो सां बि मां कमु कयो। ऐं ज़फ़र जेसकानी जेको शो जो डायरेक्टर, हुनजा बि मां हिकु ॿ टेली फिल्म ऐं ड्रामा असिस्ट कया। ठीकु। मामा आरिफ बलोच त ज़िंदगी ते उन्हनि जो अहसान आहे, उन्हनि जो मां वॾो थोराइतो आहियां जेको बि आहियां। पोइ मां इहो जेको दौरु आहे न सॼो स्ट्रगल में ॾिनो, त उन वक़्तु मां चवंदुमि त मक़सदु बिकम एन एक्टर, ऐं मां थियणु एक्टर आहियां पर एक्टर थियणु न ॾिनो मूंखे। अच्छा। त मां चयो छा कयां। मां जॾहिं नओं हूंदुमि, मूंखे हिते यादि आहे मां 9 खां 10 महीना सिर्फ़ु 9 खां 10 महीना कंटिन्यूअसली KTN जी लॉबी में वेठो हूंदो हुउसि। 10 महीननि खां पोइ हिकिड़ो डायरेक्टर अली अकबर पठान, जेको अॼुकल्ह जियो वग़ैरह ते सुठा कम थो करे, उन मूंखे पुछियो बेटा यहाँ क्यों बैठते हो, छो उर्दू स्पीक हुयो। मां सर एक्टिंग के लिए। चई बेटा बोलोगे तो। पोइ मूंखे हिकिड़ी एंट्री, हिकिड़ो ड्रामो हूंदो नूराणी, उन मां हिकिड़ो बुके खणी वियुमि। इन हिसाब सां हिते जॾहिं कमु कयो त हिते चवंदुमि भाउ एज़ एन एक्टर कमु कयो। चवंदा फील्ड में इन थींदे त पोइ कमु थींदो। इन थियासीं, पोइ महिनत कंदा रहियासीं। नथी भला एॾी स्ट्रगल करे तव्हां चयो त तव्हांखे ऐं वरी एक्टिंग ताईं ईंदे ईंदे बि त टाइम लॻो, त कॾहिं कॾहिं माण्हू अक्सर डिसहार्ट थी वञनि, चवनि बसि भाउ हाणे मूंखां नथी पुॼे, मां कुझु ॿियो थो कयां। ईअं कॾहिं न थियो? न ईअं बिल्कुलु न आहे। ना शुक्री बि न हुई ऐं ना उमेद बि न हुई। अच्छा। शुरू खां वठी हा, घर वारनि जी तरफ़ां हुयो, फेवर न हूंदी, सैयद माण्हू आहियूं, इख़्तिलाफ़ घणो हूंदो वॾे भाउ जो सॼे खानदान। तव्हांजे घर में बि मां सम्झंदी आहियां आहिनि, मामा आहिनि। तव्हांजो मामा निसार शाह मामा निसार शाह, वॾो नालो आहे सिंध जो अलाह जी। पर लाइक हो खैरपुर में रहंदा था शुरू खां, कराची में डिस्टेंस काथे न काथे। उन मां इंस्पायर थी आया हो कि न तव्हां जेका इंस्पिरेशन बि हुई? इंस्पिरेशन ईअं त न आहे त मामा हुया। बेसिकली असां त ठंडे लाइ खां वठी CD ते, फिल्म्स उन ते, VCR ते, कैसेट्स ते, इन करे। कहिड़े क़िस्म जी एक्टिंग कंदा आहिनि तव्हांजा मामा? तव्हां ओड़ी एक्टिंग कंदा आहियो तव्हां कि न चेंज आहे तव्हांजी एक्टिंग? हुन एक्टर ॾिसो चेंज त जस्ट कैरेक्टर हूंदो आहे, परफॉर्मेंस लेवल हूंदो आहे। अदरवाइज़ जंहिंखे जेको स्क्रिप्ट मिलंदो आहे। अगरि तव्हांजे मामा जे कैरेक्टर ऐं हुनजे कैरेक्टर जी ॻाल्हि कजे, निसार शाह साहिब जी, त तव्हांखे हुनजो कहिड़ो कैरेक्टराइज़ेशन वणी आहे, कहिड़ो हुनजो कैरेक्टर वणियो आहे? हा, मुंहिंजा मामा निसार शाह ॾाढा सुठा एक्टर आहिनि, ॾाढा सुठा परफॉर्मर आहिनि, पर हुननि जो जेको सॼी ज़िंदगी में कमु ॾिठो उहो न ईंदे। असांजी जेकी व्यूअरशिप आहे उहा आहे। अदरवाइज़ मां हुनजो हिकिड़ो प्ले ॾिठो, ख़ालिद शाह डायरेक्टर आहे सिंधी जो, हुन हिकिड़ो प्ले कयो 5 डेज़ हुयो उहो। अच्छा। उन में हुननि थोरो डिफरेंट कमु वरितो त ख़बर पई आहे ॾाढो सुठा एक्टर आहे। या असद कुरैशी खे असां ॾाढो लाउड ॿुधंदा आहियूं। मसलो इहो आहे त पब्लिक हुननि खे ॾिसण थी चाहे। हिन वक़्तु बि हुननि जो हिकिड़ो डिफरेंट कैरेक्टर थो हले पियो, मोहब्बतनि जो माल, सिंध टीवी जे प्रोग्राम में। पर चवण मक़सदु इहो आहे एक्टर सभई सुठा आहिनि। हाणे अलीगुल मला जेको कैरेक्टर जो नालो वठणु लाज़मी अली भाई जो, इंसान ॾाढो बहितरीन, भले असांजो अॼुकल्ह भले लॻो मीडिया जो सुपरस्टार आहे। हाणे सवाल इहो आहे त इहो भले को नओं न आहे, या इहो अली गुल मला को नओं न आहे, या इन जो टैलेंट को डिफरेंट न आहे। सेम टैलेंट हिते बि जेको सिंधी चैनल ते रहियो आहे, अॼु हिकिड़े वॾे प्लेटफॉर्म ते आयो। सिंधी चैनल जो ई त आहे न अली गुल मला, असां सभु प्रोड्यूस हितां थियल हो। ॻाल्हि इहा न पई त ॻाल्हि बि त इहो ई जॾहिं हम टीवी ते हले पियो, वॾे प्लेटफॉर्म ते इंटरनेशनल हले पियो, त इहो अली गुल मला जी भले भले लॻी पिया। असां पंहिंजा प्रोडक्शन लेवल, असां पंहिंजा कम, असां पंहिंजो कॉन्टेंट, असां पंहिंजी क्वालिटी क्रिएटिविटी वधाईंदासीं त इहा ई शइ असां तव्हांखे इहो ई भले हितां बि वायरल थी थो सघे। असां पंहिंजे प्लेटफॉर्म्स खे महदूद रखियो आहे। असां क्वालिटी खे घटि क्वांटिटी खे घणो था ॾिसूं। असां जॾहिं मेच्योर कंदासीं कॉन्टेंट खे, पंहिंजे प्रोजेक्ट्स खे, पंहिंजी व्यूअरशिप खे, पंहिंजे लिसनर्स खे, माना उहो हाणे छा नालो वठिजे त मंज़ूर सगरियानी साहिबु जहिड़ा ऐं गुलाम अली इन टाइप जा जेके माण्हू आहिनि उहे न आहिनि हिते। ॿ चारि ॿिया जेके स्टार्स आहिनि, लिसनरशिप असांजी सॼी ॿारहाड़ी जी आहे। ॿियो सभिनि खां वॾो तव्हां सवाल कयो, मां ओॾी महिल इंटरप्ट न कयो, सर ॻाल्हाइनि पिया त
जिदत छो न पई अचे कम में, कम जो जी, जी। जेको इक़्तिदार जी, था हा। चओ पिया उन्हनि जो एजुकेट कयो न। इंटीरियर सिंध जो असां जॾहिं बि ॻाल्हि कंदा यार, उहो ॿाराड़ी में असांजो कॉन्टेंट इहो थो ॾिठो वञे, हुते एजुकेट ई नथा कयो, हुननि जो एजुकेशन लेवल ई न आहे, त हुननि जी व्यूअरशिप जो लेवल ई इहो आहे। तव्हां एजुकेट कयो न। हाणे ॾिसो जेको तव्हां ॾेखारींदव न उहो ॾिसंदा। असां वटि चयो वेंदो यार उहो ड्रामो ॾिसनि नथा शहरी, छो न पिया ॾिसनि पिया? तव्हां टोटल 4 खां 5 चैनल जा त बंदि करे छॾिजी वठी ॿाराड़ी जो कॉन्टेंट। हुननि वटि प्लेटफॉर्म ई न आहे, हुन वटि ऑप्शन ई न आहे। जॾहिं तव्हां 4 ई 5 ई चैनल मिली स्टाइलाइज़ कमु कंदव, सुठो कॉन्टेंट, छा आहे इहो इश्क मुर्शिद? को नई बला त न आहे? माना असां 500 साल खां इहो कॉन्टेंट ॾिसंदा पिया अचूं। हा, फारूक भाई हुनखे कमाल करे छॾियो। हा, ठीकु आहे, हुनजी कंस्ट्रक्शन, हुनजी बुनियाद अहिड़ी आहे, हुन ड्रामे जी बिल्डिंग अहिड़ी आहे। तव्हां हिते 4 खां 5 चैनल आहियो, तव्हां मिली स्टाइलाइज़ कॉन्टेंट ते कमु कयो। जॾहिं ॿाराड़ी जे माण्हू खे ॾिसण जे लाइ ॿियो कुझु मिलंदो ई न, जी। त उहो ई ॾिसंदो। ऐं अदाकारी में जॾहिं तव्हां जे प्लेट में बिरयानी पई आहे ऐं कोरमो पियो आहे, तव्हां 2 शयूं अवेलेबल आहिनि, तव्हां उहो ई खाईंदव, जेको हूंदो उहो खाईंदव न। असांखे इन जी ज़रूरत आहे, इन ते कमु कजे। असां हिम्मत पाण ॾेखारणी पवंदी, जेके असांजा चैनल्स आहिनि उन्हनि खे पाण ॾेखारिणो पवंदो। आवाम खे, क़ौम खे डाइवर्ट करण जी ज़रूरत हूंदी आहे। उनखे जेतिरो शयूं तव्हां ॾेखारींदव शऊर वारियूं शयूं, त पोइ ॾिसंदा, त पोइ उन्हनि में शऊर ई कोन। ॿियो मां ऑनेस्टली इन करे न, मां सभिनि खे ख़बर आहे ॾाढो सिधो माण्हू आहे, मां माना टेड़ो बि चई था सघूं जी, सिधो वाहिद सिंध टीवी आहे जेको माना ऑनेस्टली जेको थोरो कॉन्टेंट ते ॿियनि खां बहितर कमु पियो करे। बिल्कुलु बिल्कुलु कंपैरेटिवली ॿियनि सिंधी चैनल सां बहितर कमु पियो करे, थोरो स्टाइलाइज़। उन में रहमतुल्लाह मांजोटी जो थियो, ताहिर आरई, मामा आरिफ बलोची, माण्हुनि जे कुझु चेंज आणण जी कोशिशि। जी जी बिल्कुलु ज़बरदस्त। इन ॻाल्हि ते कॉलर खे शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी शेर घोटी खां सईद अहमद ॻाल्हायां थो। जी साईं, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? प्रोग्राम ॾिसो पिया, असां सां गॾु महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खां को सवाल करणु चाहींदा? जी, तव्हां प्रोग्राम बिल्कुलु ॾिसो पिया। ऐं ॻाल्हि इंस्पायरेशन जी निकिती। जी जी, इंस्पायरेशन त इलाही केतिरियूं आहिनि ज़िंदगी में। हाणे अली गुल मलाक असांजो वेर बि ॾाढो सुठो एक्टर आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं तव्हांजी ज़िंदगीअ में कहिड़ो शख़्सियत अहिड़ी कहिड़ी आहे जंहिंसां तव्हां इंस्पायर थिया आहियो? तव्हांजी ज़िंदगीअ में को तव्हांजो उस्ताद आहे, को दोस्त आहे जंहिंसां तव्हां इंस्पायर थिया आहियो, जंहिं तव्हांखे मोटिवेशन ॾिनी आहे ज़िंदगीअ में? मां त पंहिंजे सिंध जो बहितरीन अदीब दानिश्वर आहे, मज़ामती शाइर आहे, साईं माहिर भाई साहब, हुनजी इंस्पायरेशन आहे। वाह 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 वाह। उहो मूंखे ॾाढो वणंदो आहे, हुनजी मज़ामती शाइरी मूंखे ॾाढी वणंदी आहे। सिंध जे जेके हाल आहिनि उन ते ज़बरदस्त लिखे थो अॼुकल्ह, उहो मुंहिंजी इंस्पायरेशन आहे। बहितरीन बहितरीन, ज़बरदस्त। थैंक यू, महिरबानी कॉल कई तव्हां। प्रोग्राम ॾिसंदा रहो, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए। ख़ुशि हुजो, सलामत हुजो। जी बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई, जेका कॉन्टेंट जी ॻाल्हि पे तव्हां कई उन हवाले सां। पर एक्टिंग में मां सम्झंदी आहियां त जॾहिं तव्हां एक्टिंग था कयो, तव्हां सिंधी मीडिया में बि कई आहे, उर्दू मीडिया में बि एक्टिंग कई आहे, को स्टार्स आहिनि उन्हनि सां वरी पंहिंजी केमिस्ट्री थींदी आहे। त हींअर तव्हांजो मक्तल ड्रामो, हुन में तव्हांजी को स्टार जेका आहे तानिया ख़ान आहे, जेका मरियम जो कैरेक्टर थी करे पई। उन खां अलावा तव्हां अॻु में बि काफ़ी सुठा ड्रामा करे चुका आहियो। हुन में तव्हांजो को स्टार, तव्हांखे पंहिंजी पसंदीदा को स्टार केरु रही आहे भला? हिन में मां को स्टार ते पोइ ईंदुसि, माना इहो ऑनेस्ट माना रिव्यू आहे, ॼण बि खपे। इहो जीअं अली गुल मलाक खे हर कोई एप्रिशिएट करे पियो, एप्रिशिएट आहे बि। मुंहिंजी नज़र में उहो 15 खां 20 साल जेको अराउंड आहे, हैदर कादरी खां सुठो एक्टर सिंधी मीडिया प्रोड्यूस न कयो आहे। अच्छा, ज़बरदस्त। माना मूंखे लॻंदो आहे त हैदर कादरी खां सुठो एक्टर सिंधी चैनल्स ते न आहे। बहितरीन एक्टर आहे। ईअं ई हिकु एक्टर आहिनि उमेर भुट्टो, जी जी, ॾाढा कमाल जा एक्टर आहिनि। मतिलबु तव्हां इंस्पायर थींदा आहियो, मोटिवेशन हासिल कंदा आहियो इन्हनि जे कम सां? बिल्कुलु आहे। माना बादल राई साहब एॾा क्लासिकल सिंगर आहिनि माशाल्लाह, हे बि कंहिंखां इंस्पायर थिया हूंदा, हिननि जो बि को उस्ताद हूंदो, हे बि कंहिंखे फॉलो कंदा, पाण बि ॾाढो इंस्पायर कनि था अॼुकल्ह सभिनी खे, जेके अचनि था हिननि मां इंस्पायर थी था वञनि। फॉलोइंग हूंदी आहे, माण्हू इंस्पिरेशन वठंदो आहे काथां न काथां। नई शइ कॾहिं बि न आहे हूंदी, हमेशह काथां न काथां ईंदी आहे, ट्रांसफर थींदी आहे। त ईअं हैदर भाई आहे, उमेर भुट्टो ॾाढो सुठो एक्टर आहे, फारूक भुट्टो ॾाढो सुठो एक्टर आहे, सलाह साहब। ऐं लाज़मी मेंशन कबो त आई थिंक इन बेज में पोइ गुलाब चांडियो साहब खां सुठो एक्टर मां न ॾिठो पंहिंजी ज़िंदगी में। मूंखे न लॻो इन खां सुठो एक्टर लेजेंडरी असांजा अदाकार आहिनि। को एक्ट्रेस के महविश कुरैशी असांजी सिंधी मीडिया जी तमामु बहितरीन लेडीज़ जे असांजो जेके एक्ट्रेस आहिनि, फीमेल एक्ट्रेसिस, उन्हनि ते वरी ईंदासीं। पर कॉलर आहे असां सां गॾु, कॉल शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अदी मां सांगड़ मां एहसान अली कलियार पियो ॻाल्हायां, सांगड़ मां। भली कार कयूं था तव्हांखे,
प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, असां वटि महिमान मौजूदु आहिनि, को सवाल तव्हां पुछणु चाहींदव? तव्हांजो माशाअल्लाह बहितरीन प्रोग्राम आहे, ॾाढो असांखे पसंदि आयो आहे, बहितरीन प्रोग्राम आहे तव्हांजो माशाअल्लाह, ॾाढो असांखे कुर्ब पसंदि आयो आहे। महिरबानी तव्हांजी, तव्हांजो जेको आहे साराहण जे लाइ। कॉल कटिजी वई ऐं बहितरीन मोटिवेशन थींदी आहे, असांखे मोटिवेशन वरी असांजे कॉलर्स मां मिलंदी आहे। ॻाल्हि इंस्पिरेशन जी हले पई, त असांजी इंस्पिरेशन जेका आहे इहा ई आहिनि जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि। ऐं बहितरीन, जी हा, तव्हां को स्टार्स ते अचो पिया? को स्टार्स, को एक्टर्स लाइक मां इत्तफ़ाक़ आहे करे महविश कुरैशी सां कमु न कयो, एज़ अ डायरेक्टर कयो, हुन मुंहिंजी डायरेक्शन में कमु कयो, मां एडी हुयुमि मामा जो, तॾहिं हुननि हिकिड़ो प्ले कयो नारियल पानी, गॾु कमु करणु चाहियो, करे न सघियासीं, पर आई थिंक सभिनि मां मूंखे जेकी बहितरीन सुठी अदाकार तव्हांखे लॻंदी इकरा बि सुठी आहे, ईअं इकरा सां त तव्हां कमु बि करे इकरा सां मां कमु कयो, इकरा बि सुठी परफॉर्मर आहे। ईअं आई थिंक नालो अलाए छा आहे, केटीएन जी हिकिड़ी आर्टिस्ट हुई, उहा ॾाढी सुठी आर्टिस्ट हुई। सही सही ॿ टे एक्टर्स फीमेल, अच्छा, फीमेल घटि आहिनि भला छो? हा, फीमेल एक्ट्रेस असां वटि रुझान बि घटि आहे, परमिशन बि घटि आहिनि, ठीकु आहे, एक्सेस बि घटि आहे, ठीकु माना लेडीज़। अच्छा, भला अगरि कॾहिं तव्हांखे चऊं त तव्हांखे फिल्म ठाहिणी आहे, तव्हां त चओ कमु मिलंदो त कंदासीं, कोई बि टीवी कोई बि प्रोजेक्ट तव्हांखे अगरि केरु ॾिए थो कमु, त तव्हांखे हाणे हिकिड़ी फिल्म ठाहिणी आहे, मौज़ू तव्हां छा चूज़ कंदा? अच्छा, मौज़ू त ॾिसो ओॾी महिल डिपेंड कंदो आहे त ट्रेंडिंग ते छा आहे, मक़सदु लाइक ओॾी महिल मतिलबु हीअं तव्हांखे अॼु मां तव्हां फिल्म ठाहिणी आहे, तव्हां कहिड़ो मौज़ू कहिड़े टॉपिक ते फिल्म ठाहिणु चाहींदव त मां चाहियां थो हिन टॉपिक ते कॉन्टेंट ठाहिजे, ज़रूरत आहे हिन शइ जी? अच्छा, ॾिसो मां हिनखे बिल्कुलु क्लियर कयां तव्हांखे। असां वटि जीअं हमेशह सिंधी ड्रामा सिंधी फिल्म ठहंदा आहिनि न जी, पुराणा हुन सकाफ़त ते ठहंदियूं आहिनि, ठहण खपे ट्रेडिशनल, वॾेरे निज़ाम ते ठहंदी आहे, लव इश्क मोहब्बत सभु ठीकु आहे, असां बियॉन्ड वेंदा ई न आहियूं। यकीन कयो, मां इंटीरियर मां दादू जो आहे, मां कॾहिं कॾहिं वेंदो आहियां, सालनि में असां ॻोठींदा आहियूं, रस्ते में असां भट्टी वारा आहिनि, एॾी गर्मी में असां ॾिसी असांखे गर्मी वठंदी आहे, उहो भट्टी ते सिरू पिया पचाए, ठीकु, ईअं ई उते हज़ारे नंढी नंढी कास्ट जा, नंढे नंढे लेवल जा माण्हू, नंढे नंढे कम जा माण्हू, हज़ारे लखे कहानियूं रोडनि ते पयूं आहिनि। सही, असां ॿ शयूं त तव्हांखे अगरि ठाहिण जो मौक़ो मिले त तव्हां उहे रियल लाइफ जूं जेके स्टोरीज़ आहिनि तव्हां उन्हनि ते उहे जेके रियल हीरोज़ आहिनि न, जेके सही मायने में महिनती माण्हू, मुंहिंजे ख़्याल में उन्हनि मां ॾाढी सुठी चेंजिस बि आहिनि ऐं स्टोरीज़ बि आहिनि। ज़बरदस्त, बहितरीन, ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि कईसीं। हिन मूवी हिन फिल्म जो त पोइ साईं इंतज़ारु रहंदो, को नओं कॉन्टेंट मिलंदो असांखे ॾिसण जे लाइ। पर हींअर वक़्तु थियो सॉन्ग जो, मर्ज़ कहिड़ो सॉन्ग था तव्हां ॿुधायो असांखे बादल राई साहब? हे हे ला 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 हो आ ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया नैन नीचा न कर ओ पिया ओ पिया ओ पिया नैन नीचा न कर ओ पिया ख्वाब सा ब्यां करे ख्याल सुरहा करे पैर पल कुंत धर ओ पिया पैर पल कुंत धर ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया नैन नीचा न कर ओ पिया याद जी चांदनी ख्याल रोशन करे याद जी चांदनी ख्याल रोशन करे अक्स तुही जो ॾिसी रक्स दर्पण करे अक्स तुही जो ॾिसी रक्स दर्पण करे शाम गलड़ा छुए रात चोटी छुए
शाम गलड़ा छुए रात चोटी चुमे बाख में रंग भर ओ पिया बाख में रंग भर ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया नेड़ लीजा न कर ओ पिया किरी मांजे हारिया खणी तू खटी वञ किरी मांजे हारिया खणी पंहिंजो जीवन बीतो तां वारिया खणी पंहिंजो जीवन बीतो तां वारिया खणी जो बनी प्यार ॾे भल त हिकु बार ॾे जोगनी प्यार ॾे भल त हिकु बार ॾे मां लुटाया उमिरि ओ पिया मां लुटाया उमिरि ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया नेण नीचा न करे ओ पिया चेट जो चंड रोंदे छॾे थो वञे चेट जो चंड रोंदे छॾे थो वञे वक़्तु नेणनि मां ॻोढ़ा थी वहंदो वञे वक़्तु नेणनि मां ॻोढ़ा थी वहंदो वञे गजरियो आपसी ॼाण ॾियारी विसी गजरियो आपसी ॼाण ॾियारी विसी कर भञे थी सहर ओ पिया कर भञे थी सहर ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया नेण नीचा न करे ओ पिया ख्वाब साभिया करे ख्याल सुरहा करे पैर पलकुन ते धर ओ पिया पैर पलकुन ते धर ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया नेण नीचा न करे ओ पिया नेण नीचा न करे ओ पिया कलाम बेहतरीन ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढी बेहतरीन। ख़ूबसूरत कंपोज़िशन बहितरीन पोएट्री ऐं नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो साई वठूं था साई खां पोइ वरी वापसि ईंदासीं ऐं अञा बहितरीन कचहरी जेका आहे उहा जारी रहंदी किथे न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन कचहरी कईसीं महिमाननि सां घणो कुझु ॻाल्हायोसीं डिफरेंट अलॻि अलॻि फील्ड्स ते टॉपिक्स ते असां डिस्कशन कईसीं ॾाढो मज़ो आयो ऐं सर तव्हां ॿुधायो ॾाहिरी साहब त तव्हां जॾहिं प्रोफेसर्स आहियो ऐं एजुकेशन बि कयो था तव्हां एजुकेशन में तव्हांजो वॾो हिकिड़ो रोल प्ले आहे बीइंग अ प्रोफेसर बीइंग अ टीचर तव्हां जामिया मिलिया कॉलेज आहे कॉलेज आहे उन में तव्हां पढ़ायो था पोइ भला छा आहे उन हवाले सां थोरो असांखे ॿुधायो त इन जो जेको सब्जेक्ट आहे उहो कहिड़ो आहे उते स्पेशलिस्ट कंहिं सब्जेक्ट जेको कॉलेज आहे उते कहिड़े क़िस्म जा ईंदा आहिनि स्टूडेंट्स बिल्कुलु तव्हां जीअं चयो त वक़्तु मुख़्तसिर आहे मां ॻाल्हि मुख़्तसिर कंदुसि पहिरियों त कॉलेज जो नालो आहे जामिया मिलिया गवर्नमेंट कॉलेज ऑफ एजुकेशन मलीर कराची ठीकु ही कॉलेज बेसिकली डॉक्टर महमूद हुसैन
वारा जॾहिं हिंदुस्तान खां हिते मुंतक़िल थिया हुया त मलीर में हुननि तालीमी इदारा क़ाइमु कया जंहिंमें हीउ इदारो क़ाइमु कयूं 1972 में जॾहिं उन वक़्त जी गवर्नमेंट नेशनलाइज़ेशन पॉलिसी कई त हीउ इदारा गवर्नमेंट जे वटि ऐं अची विया। बेसिकली छा बीएड जो आहे एजुकेशन जो ई आहे इहो मां इहो ॿुधाइण पियो अचां जी, जी। त हिते हिन वक़्तु जेको अॻे असां कराईंदासीं बीएड जेको अॻे थींदो 10 महीननि में जंहिंखे 1 साल प्रोग्राम चइबो, सही। एमएड जेको बि 1 साल में थींदो, हिन महिल असां बीएड पिया करायूं, ओके। बीएड असां 2 पिया करायूं। हिकिड़ो जेके ग्रेजुएट आहिनि ॿार उहे अचनि था 2.5 साल जो बीएड कनि था, हिकिड़ा उहे ॿार जेको इंटर करे चुका आहिनि उहे अचनि था, उहे 4 साल जो बीएड कनि था। इन जी अफ़ादत कहिड़ी आहे? इमाम ग़ज़ाली फरमायो आहे त जेको उस्ताद आहे उहो थंभो आहे स्कूल जो। ठीकु। ऐं जेतिरे ताईं उस्ताद सही तरीक़े सां या सुठो उस्ताद न हूंदो ओतिरे ताईं तालीम जो निज़ाम सुठो कोन थो थी सघे। उन जे लाइ असांजी जेका तालीम आहे इनखे अंग्रेज़ी में चइबो आहे टीचर एजुकेशन ऐं असां सिंधी में चऊं उस्तादनि जी तालीम। इहा तमामु अहम तालीम आहे जंहिंजे जेका उस्ताद तयारु कंदी आहे ऐं जेतिरा उस्ताद तयारु सुठा थींदा ओतिरो तालीम जुमिलो बसि मां चई वञा त गवर्नमेंट हिन महिल हिकिड़ी पॉलिसी ॾिनी आहे जंहिंखे लाइसेंस पॉलिसी चवंदो आहे। उन लाइसेंस पॉलिसी में असांजो जेको बीएड आहे उन जी तमामु घणी अहमियत आहे। ऐं तव्हां हिकिड़ो सुवालु पुछा की दाख़िला कॾहिं थींदी आहे? असां वटि हर वारे नवंबर में दाख़िला थींदी आहे ऐं सॼी कराची में दाख़िला नवंबर डिसंबर में थींदी आहे। ऐं मां माण्हुनि खे चवंदुसि अवाम खे बि इहा दावत ॾिनुसि त असांजो कॉलेज में अचो ऐं बीएड कयो। ऐं जेको बीएड आहे न जे तव्हां जेकॾहिं चाहियो था त तव्हां हिकिड़े मुअज़्ज़िज़ पेशे सां वाबस्ता थियो त तव्हां उस्ताद थियो ऐं उस्ताद थियण लाइ तव्हां जामिया मिलिया गवर्नमेंट कॉलेज एजुकेशन मलीर जो इंतिखाब कयो ऐं उन खां सवाइ कराची में ॿिया कॉलेज बि आहिनि। ऐं उस्ताद जे पेशे खां वधीक बहितरीनु पेशो कोन्हे। ऐं ॿी अहम ॻाल्हि इहा बि आहे त जेकॾहिं तव्हांखे लाइसेंस वठिणो आहे उन लाइ तव्हांखे बीएड ज़रूरु करिणो पवंदो। ठीकु, बहितरीनु, ज़बरदस्त मैसेज साईं जन जो। ऐं अली तव्हां छा फाइनल मैसेज ॾियणु चाहींदा? तव्हांखे कीअं लॻो प्रोग्राम में अची ऐं ॾिसंदड़नि खे छा चवणु चाहींदा? प्रोग्राम में अची ॾाढो सुठो लॻो, कमु सुठो आहे। अच्छा, सुठो लॻे पियो त इन करे आयो न त वेंदो न, सॼो ॾींहुं बि काफ़ी माण्हू न। तव्हां ॾाढी सुठी व्यवस्था तव्हांजे करे आयो आहे। डायरेक्टर ज़फ़र जेसकाणी पुराणो साथ आहे, जहिड़ो बि आहे असांजो फॾो आहे ईअं पंहिंजी जाइ ते हर शइ फॾा बि आहिनि, रहंदा आहिनि हिक ॿिए सां। पर यारनि में फॾा त थींदा रहंदा आहिनि। वरी बादल राई साहब दिलि ख़ुशि करे छॾी। ऐं मैसेज जो सवाल सिर्फ़ु एतिरो आहे त जी महिनत कयो। जेको बि तव्हांजो एम आहे न, जेको बि तव्हांजो एम आहे, जेको बि XYZ उन ते कमु कयो। कॾहिं बि तव्हांखे घर अची दावत न मिलंदी, तव्हांखे निकिरणो पवंदो, स्ट्रगल करिणो पवंदो। उहा स्ट्रगल जो टाइम पीरियड तव्हांजो 15 साल हुजे, 25 साल हुजे, तव्हां ख़तमु थी वेंदो। तव्हांजा ॿार कंदा उनखे शुरू अगेन, पर माना जेको आहे उनखे कंटिन्यू कयो। अच्छा, जेको सभिनि मां ज़रूरी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त कंहिंजी बुराई न सोचो, कंहिंजी बुराई न कयो, पॉज़िटिव रहो, सभिनि जो ख़्यालु रखो, कोशिशि कयो, कंहिंखे फ़ाइदो ॾियो, नुक़सानु न ॾियो। ज़बरदस्त, बहितरीनु, ॾाढो पॉज़िटिव ऐं सुठो मैसेज हुयो। ऐं जेको एम ते फोकस थियण जी ॻाल्हि हुई, जेका अलीअ जो मैसेज हुयो उहो ॾाढो बहितरीनु हुयो त तव्हां वाक़ई में जेको आहे सो पंहिंजे एम ते रहो। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो मैसेज जेको असां पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू ॾींदा आहियूं उहो बि वॾो मैसेज आहे, उहो बि मां ॾींदी हलां त पाकिस्तान में पोलियो जे ख़ात्मे लाइ हलंदड़ साल जी ॿी मुल्की पोलियो मुहिम 26 फरवरी खां शुरू थी चुकी आहे, जेका 3 मार्च ताईं जारी रहंदी। 7 ॾींहंनि जी हिन पोलियो मुहिम में सॼे पाकिस्तान भर में जेको आहे 7 साल खां 5 साल खां घटि जी उमिरि ताईं जे ॿारनि खे पोलियो पियारण जी मुहिम आहे जेका इहा शुरू कई वई आहे, जंहिंमें सिंध, पंजाब, बलोचिस्तान, आज़ादु कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं इस्लामाबाद जा कई ज़िला शामिलु आहिनि। ऐं असांखे पंहिंजे पाकिस्तान खे पोलियो खां आज़ादु हिकिड़ो मुल्क आहे जेको उन खां ख़ात्मो उन में आणिणो आहे। ऐं इन इहा पॉसिबल, इहो मुमकिन इन ई सूरत में थींदो त असांजा जेके वालदेन आहिनि उहे पंहिंजनि 5 साल खां घटि उमिरि जे ॿारनि खे पोलियो जा क़तरा, पोलियो जा फुड़ा लाज़मी पियारनि, छो त असांखे ई इन वायरस सां पंहिंजी सोसाइटीअ खे आज़ादु करिणो आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे ज़िंदगी भर जी माज़ूरीअ खां बचाइणो आहे, छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे अगरि सुभाणे ॿार खे हलणो आहे। सो बहितरीनु इहो मैसेज आहे, पब्लिक सर्विस मैसेज आहे। ऐं असांजे इल्तिजा आहे अवाम खे, नाज़रीन खे त ज़रूरु पोलियो जी टीम जॾहिं तव्हांजे दर ते अचे त उन्हनि सां तावन कयो ऐं पोलियो जा फुड़ा ज़रूरु पंहिंजनि ॿारनि खे पियारियो। उन सां गॾोगॾु असांजो हीउ जेको भरपूर फुल ऑफ एंटरटेनमेंट ऐं इंफॉर्मेशन जो प्रोग्राम हुयो सो तावन कयो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान महीननि जी किस्तुनि ते बहितरीनु प्लॉट्स ॾियनि था पिया
जेके सिर्फ़ु 35 लखनि जो प्लॉट आहे उहो 26 लखनि में ऑफर था कनि ऐं ख़ूबसूरत प्लॉट ऐं घर ठाहिण जी अगरि तव्हांखे ख़्वाबु तव्हां ॾिसो था त उन ख़्वाब जे साबिया तव्हांखे GFS बिल्डर उन में तावन कंदा ऐं जीअं त असांजे प्रोग्राम खे बि तावन कनि था त ज़ाहिर आहे तव्हांजे ख़्वाबनि खे बि तावन उन्हनि खे साबिया करण में बि तावन कंदा। सो बहितरीनु ऐं पुरएतमाद कंपनी आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। उन सां गॾोगॾु जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त मूंखे हिकिड़ो ख़ूबसूरत ड्रेस पातल आहे। सो मारिया बी कलेक्शन जो आहे। मारिया बी तमामु बहितरीनु ऐं डिज़ाइनर ड्रेस आहे जेके इन्हनि जा ॾाढा ख़ूबसूरत ड्रेसिस हूंदा आहिनि से डिज़ाइन कंदा आहिनि। कलर कॉम्बिनेशन कपिड़ो ऐं उन ते कमु जेको आहे उहो कहिड़े क़िस्म जो कीअं कयो वञे त माण्हूअ जी पर्सनैलिटीअ खे अञा वधीक एनहेंस करे। छो त इंसान जो जेका बि पर्सनैलिटी आहे इंसान जो जीअं बि आहे उन जी रिप्रेज़ेंटेशन जेका आहे सॼी उन जे कपिड़े ते आहे ऐं उन्हनि जे कपिड़नि ते उनखे माण्हुनि खे ॾिसो वञे भई उन जी पर्सनैलिटी जज थींदी आहे। सो ॾाढो सुठो कमु आहे ऐं ईंदड़ असां इन ई हवाले सां बि प्रोग्राम कंदा रहंदासीं त कीअं माण्हू पंहिंजे पाण खे अञा सुठे तरीक़े सां ठाहे थो सघे, फैशन खे ऐं ट्रेंड्स खे फॉलो करे थो सघे। पर फैशन ऐं ट्रेंड्स कॾहिं बि एॾा ज़रूरी न आहिनि जो तव्हांखे पाण खे पंहिंजी अहसास कमतरीअ में कंहिं बि क़िस्म जी विझे। अगरि तव्हांखे बॉडी साइज़, तव्हांजो कलर, तव्हांजी रंगत, तव्हांजो कद कीअं बि आहे केतिरो बि आहे तव्हांखे पाण में कॉन्फिडेंस ज़रूरु हुजे। लटो कपिड़ो त माण्हू पाईंदो लाहींदो आहे पर जेको माण्हूअ खे हर वक़्तु हर हमेशह पाइणु घुरिजे सो आहे कॉन्फिडेंट ऐं एतमाद। एतमाद पाईंदा उनखे हर वक़्तु पाण सां गॾु रखंदा त पोइ कहिड़ो बि कपिड़ो हूंदो, कहिड़ी बि ड्रेसिंग हूंदी, तव्हां ख़ूबसूरत लॻंदा ऐं जॾहिं बि आईने में ॾिसंदा त तव्हां पंहिंजे पाण ते फ़ख़्रु महसूसु कंदा। नाज़रीन, इन ख़ूबसूरत मैसेज सां गॾु ई प्रोग्राम आहे इख़्तिताम कयूं था छो त वक़्तु बिल्कुलु मुक़ररु आहे ऐं जीअं चइबो आहे न त तव्हां जॾहिं बि कंहिं बि ख़ूबसूरत का ॻाल्हि कंदा आहियो त उन ख़ूबसूरत ॻाल्हि जो तव्हां ॾिसो त तव्हां कंहिंजे आॾो था कयो। उहो चइबो आहे न त भैंस के आगे बीन बजाना वारी हिकिड़ी जेका आदत हूंदी आहे त तव्हां ॾिसो त तव्हां जॾहिं सुठो कमु था कयो त तव्हांजा ॾिसंदड़, तव्हांजी ऑडियंस जेका आहे उहा उन कैलिबर जी आहे की न। सिंधीअ में ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी चवणी आहे त टिड़ियासी दामने सहरा में ख़ुशबू अजाई वई। सो जॾहिं तव्हां पंहिंजी हम असर माहौल तव्हां ॾिसो था न जिते तव्हांजी क़दुरु हुजे, तव्हां ॾिसो तव्हांजी वैल्यू हुजे त उते तव्हां जेॾो थी सघे पंहिंजी क्रिएटिविटीअ जो मुज़ाहिरो कयो ऐं ओतिरो ई मां सम्झंदी आहियां ग्रो बि तव्हां उन माहौल में कंदव ऐं माहौल खे ठाहिण में बि माण्हूअ जो पंहिंजो किरदारु आहे। इहो कीअं आहे उहो वरी असां सुभाणे उन ते डिस्कस कंदासीं। ऐं जेके अॼोके ॾींहं ते ॼावा से मां सम्झंदी आहियां उन्हनि खे हैप्पी बर्थडे करणु, जनमॾींहं जूं वाधायूं ॾियणु ठहे थो छो त 4 सालनि में पहिरियों दफ़ो अॼोकी तारीख़ ईंदी आहे, लीप ईयर आहे साईं 29 फरवरी। सो जेके बि अॼोके ॾींहं ते ॼावा साईं खे असांखे सलाम सिंध जी सिथ जी तरफ़ां, बाक़ पीरज़ा जे तरफ़ां जनमॾींहं जूं खोड़ सारियूं वाधायूं ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं मूंखे दुआनि में यादि रखिजो। सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं बहितरीनु महिमाननि सां, वेंदे वेंदे बादल राय साहिब जे कलाम सां गॾु। अला भाई मथे कयो घुणा अंजन हाणा हथड़ा रुसा रुसण नाचे कंहिं पर रुसा पिरीअ खे पाणे अचो परचा ये सब निर्जायोनी है। सरकत साहब की नज़म है कुछ सीटन दे तवज्जो बड़ी मेहरबानी। हाज़रीन 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 तू कावड़ छड़, तू कावड़ छड़, ही कावड़ तुझी मारी दी पर हिकड़ी मुल्क जी यारी दी। तू कावड़ छड़, तू कावड़ छड़, चवंद भला कावड़ न छॾियो त पोइ ग़रीब माण्हू वटि सवाइ कसम जे त ॿियो को हली कोन्हे। कहिड़ा कसम? मोहन जो कसम, मकलीअ जो कसम, कीझर जो कसम, नूरीअ जो कसम, सिंधूअ जो कसम, सोणीअ जो कसम, सचल जो कसम, सामीअ जो कसम, बेदल जो कसम, बेवस जो कसम, मखदूम शहीद जे सिर जो कसम, आतो के पंहिंजे घर जो कसम,
सभिनी जो कसम थई कावड़ छॾे सभिनी जो कसम थई कावड़ छॾे ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुल्क जी यारींदी तूं कावड़ छॾे साईं सुखली ही शहर तव्हां ॾे जंहिं वक़्त ते लहंदी चढ़ंदी आ जेको बि लिखंदी पढ़ंदी आ तंहिं लहण चढ़ण जो कसम अथई ऐं लिखण पढ़ण जो कसम अथई ओ सोनियूं चूड़ियूं बाहुन में ठाहूं ठहण जो कसम अथई कॉलेज ॾेईंदी वेंदी आउं अचण वञण जो कसम अथई जो सम्झी सघंदी नाहे कॾहिं सो सर खां पुछण जो कसम अथई दरवाज़े तां मोटाए छॾी ॼण मोर पखी पाराए छॾी ॿी दिल त पराई दिल पर पंहिंजी दिल जो कसम अथई कावड़ छॾे पंहिंजी दिल जो कसम अथई कावड़ छॾे ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुल्क जी यारींदी तूं कावड़ छॾे पर जो हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु ज़रूरु रखजां जेवियस मरी रोए जान तो तुरबत जी तरफ़ अच जाए न तो के ताज़ा गुल रख जाए न तू गुल कलमा भी पढ़ जाए न तू ऐं सुडकी सदक जाए न तू सदकंदे उठी पवंदुसि ऐं महशर समझी जी पवंदुसि पोइ माण्हू पीर सॼींदा पिया ऐं मूंखे हू ॾींदा पिया मूंखे कूड़े पीर खां नफ़रत आ हर दादा गीर खां नफ़रत आ हिन सिंध जा सादा माण्हू अथई वेचारा मोगा माण्हू अथई ओ बाजारी हर बाजारे सिंधीअ जो कसम अथई कावड़ी छॾे सिंधीअ जो कसम अथई कावड़ छॾे ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुल्क जी यारींदी तूं कावड़ छॾ भला ही अमड़ जो कसम ॾियईं ओमन परसी जंहिं पाण पे कुर्बान कई नाले जंहिं पाण पे कुर्बान कई ऐं पाले ताते जवान कई जंहिं छा पे एहसान कई ॼण पूॼण लाइ भॻवान कई जंहिं इल्म अकुल ऐं होश ॾिनई जंहिं ममता मोह भरी दिलि सां हर वेल उथी आगोश ॾिनई जंहिं गीता ऐं क़ुरान जिया पे वर नौ कोश ॾिनई केॾियूं न कयूं मोमिन तूं पर कोई न उन्हनि ॾे गोश ॾिनई जंहिं शहर में तुंहिंजो घर आ जंहिं शहर में तुंहिंजो घर आ हर शहरीअ जो कसम अथई कावड़ छॾे शहरीअ जो कसम अथई कावड़ छॾे ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुल्क जी यारींदी तूं कावड़ छॾ आख़िरी शहर थोरो तवजो हिन गुलज़ारी ॾे ॾिस तूं हिन साई कारी ॾे ॾिस तूं दिलि दर्दन मारी ॾे ॾिस तूं अखि लुड़कन वारी ॾे ॾिस तूं
पोशन में पहिरियल छा पिया हिन हुन घर जी जारीअ ॾे ॾिस तूं पोशन में पहिरियल छा पिया हिन हुन घर जी जारीअ ॾे ॾिस तूं उस्ताद बुखारीअ ॾे ॾिस तूं सरकश जी ज़ारीअ ॾे ॾिस तूं हिन सारे जग में जेका अथई ते चीज़ प्यारीअ ॾे ॾिस तूं ॾिस कंहिं कंहिंखे मां मेड़ कयां चई जंहिंखे तुंहिंजी मेड़ कयां धरतीअ जो कसम अथई कावड़ छॾ धरतीअ जो कसम अथई कावड़ छॾ ॿोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ लोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ ही तुंहिंजे आॾो फैलायल झोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ झोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुल्क जी यारींदी तूं कावड़ छॾ तूं कावड़ छॾ तूं कावड़ छॾ तूं कावड़ छॾ मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।